अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना हादियना व महदियना आलाना व औलाना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। अल-अख़िल्लाहु यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अरबी अरशन मथे वयो मेहमान रब जो थियो। सुभान अल्लाह। इय कौन को ब्यो वयो बलगल उला बिकमालिही। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता जुल्मत दूर थी। वयो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही। तारीफ़ सुहिणे जी बेबयां कहड़ो कंदी आजिज़ ज़ुबान। जिंजो मौला आहे मदह ख़्वाह सुनत जमी ख़सालिही। इदरीस जी सबके सदा दस्त बस्ता इल्तजा। मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लो अलैहि व आलिहि। बगदाद शहर दी निशानी उचियां लमियां खजूरां हो।
सुभान अल्लाह तन मेरे पुरजे पुरजे जिवें दर्जी दी लीराहू इना लीरा दी कफनी गल पाकर मैं तोरल सा संग फकीरा हूँ बगदाद शहर दे टुकड़े मगसा बाहू मैं तो करसा मीरा 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह हमदाई सनाखाबाद लायके सद इज़्ज़त व एहतराम ज़ीवकार हज़रात उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम व सादाते किराम व मेहमानाने ज़ीवकार ऐ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीज़ो दोस्तो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह जिए तवां के मालूम आ अजोको ही पुरवकार तकरीब सईद हजरत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी हैकल यज़दानी मीरा मुहियद्दीन अशेख अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जी अकीदत मोहब्बत में मुनाकिद कई वई आ। सुभान अल्लाह मुखां पेरी मुक़्तदर उलमाए किराम पंजे खिताबात सां तव्हां असांजे दिलनि खे रोशन ऐं मुनव्वर फरमायो। रात जो भी काफ़ी हिस्सो गुज़री चुको आ लेकिन अल्हम्दुलिल्लाह आउं ॾिसां पियो त हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी पीराने पीर रोशन ज़मीर सैयदना अशेख अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे गुलामन जो इश्क अञा जवान आहे। हालांकि स्टेज ते वेंदे इहा ॻाल्हि ज़हन में मूंखे भी आई त रात हिन सॼी रात तकरीर ॿुधी आहे ऐं मुझो भी रात बलोचिस्तान उथल जे तरफ प्रोग्राम हो गालिबन फजर जी नमाज अची कराची में पढ़ी ऐं सोचम त ये भी थकल होंदा टाइम पास करणो पवंदो लेकिन आऊं दिली तरह तव्हां जे इश्क ऐं मोहब्बत के सलाम अकीदत तो पेश करियां। अल्लाह तबारक व ताला जी दरबार में दुआ गो आहियां तव्हां सां जेके भी हिते आया आहियूं अल्लाह ताला सभिन जो अचण वहण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। लख लख मुबारकन जा लाइक आहिनि रिंद बिरादरी जा नौजवान उन्हनि जा मुअज़्ज़िज़ीन ऐं उन्हनि जा मुआविनीन जेको कई सालनि खां इहो हज़रत महबूब सुबहानी रदी अल्लाह ताला अन्हु जो ॾिहाड़ो मल्हायो वञे पियो। यादि रखो हज़रत महबूब सुबहानी सां मोहब्बत करण वारो उन सां प्यार करण वारो हिननि जलसन ऐं हिननि प्रोग्रामनि जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ज़ाहिरी अखियूं बंदि थींदियूं। पोइ चवंदासीं काश जेकर ख़बर हुजे हा त पूरी ज़िंदगी महबूब सुबहानी जे महफ़िलनि में गुज़ारजे। आयत करीमा जे मफ़हूम माना खां पहिरीं वरे आवाज़ शौक़ ऐं मोहब्बत सां मदीने वारे साईं जे मथां हिकु मर्तबा दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश करियो त तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा नाराज तो कोन थींदा। हिकिड़ो तव्हां अल्हम्दुलिल्लाह लाइटिंग एतिरी कई आहे
जो आऊं हितां स्टेज तां वेही करे सभिनि जा मुंह मुबारक ॾिसी रहियो आहियां। सुभान अल्लाह। ऐं ॿियो मुंहिंजो इंतहाई महिरबान दोस्त आहे बरादर मोहम्मद हयात मूवी वारो, उन जो सर्च लाइट अवां ॾांहुं साम्हूं कई त अञा वधीक तव्हांजा चेहरा मुबारक ॾिसण में आया। ऐं ॾिसां पियो तव्हां वेठा आहियो पर दुरूद कोन पिया पढ़ो। दुरूद ते पाबंदी त न आहे न बा। सलाहत मुंहिंजे सुणे नबीअ जी, सलाहत मुंहिंजे सुणे नबीअ जी, दुआ बि आहे दवा बि आहे। अदा दुआ दवा आहे या न? जी हा। दुआ भी आहे दवा भी आहे। बीमारी में पड़, परेशानी में पड़, बेरोजगारी में पड़, अल्लाह रब्बुल आलमीन बीमारियों दफ़ा फरमाए छॾींदो आ। मुंहिंजा प्यारा बेरोजगारी दफ़ा थी वेंदी आ, कर्ज लही वेंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा हिकिड़ो मिसाल ॾेई मां पंहिंजे मौज़ू ते अचां। हज़रत सैयदुना सुल्तान महमूद गज़नवी जो दौरे हुकूमत आ। सुल्तान महमूद जे दौर में हिकिड़े शख्स जे मथां के माण्हू जा चंद पैसा कर्ज हा। ग़रीब कर्ज त वठी वियो, पैसा ख़र्चे छॾी, पैसा खपाए छॾी, वापसि करण जे तरीक़े हुन में ताक़त न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, कर्ज घुरण वारो रोज सताए, रोज परेशान करे, रोज दरवाजे जे मथां बीठो आ। गरीब परेशान थी वियो आ, तंग अची करे मुंहिंजा प्यारा ॻोठ छॾण जो फ़ैसिलो कयां, पंहिंजे वतन छॾण जो फ़ैसिलो कयां। पंहिंजो ॻोठ वतन छॾे करे मुंहिंजा प्यारा हली करे दहली जे सरज़मीन ते हज़रत महबूब औलिया, हज़रत ख्वाजा निज़ाम दीन औलिया जी दरबार में आयो आ। ऐं अचे अर्ज़ कयां, मुंहिंजा महबूब मुर्शिद, मुंहिंजा साईं, मां आलमन खां ॿुधो आ, मां बुज़ुर्गनि खां ॿुधो आ त जंहिं बीमारी जो इलाज हकीमनि डॉक्टरनि वटि कोन हूंदो आ, उन दर्द जी दवा अल्लाह वारनि जे आस्ताने तां मिलंदी आहे। अदा अहिड़ा मिसाल पां वटि आहिनि न। कई अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जंहिंखे डॉक्टर लाइ इलाज करे छॾींदा आहिनि त बाबा हिन जी हाणे का बि दवा कान्हे, खणी वञी घर यासीनो पढ़ायो, क़ुरान पढ़ायो, पर कंहिं अल्लाह वारे जी नज़र थींदी आहे त रब पाक उनखे सहतियाबी नसीब फरमाए। सुभान अल्लाह। हज़रत मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हज़रत ख्वाजा निज़ाम दीन औलिया फरमायो, फ़कीर छाजे लाइ परेशान आहीं, सॼी ॻाल्हि करे ॿुधाए थो। हज़रत महबूब औलिया फरमायो, फ़कीर परेशान न थी, वापस पंहिंजे घर हलियो वञ, वतन न छॾ, ॻोठ न छॾ, बच्चा ॿार पंहिंजा न छॾ। रात जो इशा जी नमाज खां बाद में घर में मुसल्लो विछाए करे मदीने पाक ॾांहुं मुंहुं करे 1000 मरतबा आमिना जे लाल जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़ण तुंहिंजो कमु आ, तुंहिंजी मुश्किल खे हल करण आमिना जे लाल जो कमु आहे। सुभान अल्लाह। ॾस मिलियो, वापस घर मोटी आयो। घर वारे खे चईं, कम थी वियो आ, परेशानी वारा ॾींहं ख़त्म थींदा। ओ घर वारी जल्दी कर, कपड़ा कढ, मां कपड़ा बदिली करियां, गुस्ल करियां। मुंहिंजा प्यारा कपड़ा बदिली कयां, मुसल्लो विछाए करे घर में मुसल्लो विछाए करे मदीने पाक ॾांहुं मुंहुं करे मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़े थो। मुंहिंजा प्यारा अञा 100 मरतबा दुरूद मस पढ़िया, अखियुनि मां लुढ़क वही पिया। अल्लाह जे हबीब जे रोज़े पाक ॾांहुं मुंहुं करे इल्तिजा करण लॻो, आरे रहम कर या रसूल अल्लाह, रहमत
तू रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी आया घणो किरता कचो आया अबो जो आदमी अगसनी या सैयदा रसिया नबी खैरुल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफे अनाम वर सुभान अल्लाह रोए पियो दर्द जा दास्तान ॿुधाए पियो एतिरे में ॾिसे तो सुभान अल्लाह घर में खुशबू जी महक थी आहे सुभान अल्लाह खुशबू अचण लगी आहे लुड़क साफ करे ॾिसे तो सॼो घर रोशनी सां मुनवर थियो पियो सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्ग अखियूं साफ करे उथी भी रहियो आहे ॾिसे तो सुभान अल्लाह आमिना जो लाल बिनिल जहानन जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चईन यारन सां गॾु अॼु ग़रीब जे घर आयो आहे बेटा साहब इरशाद फरमाइंदो आहे मो सारी दे सुपरी अची जे हे कार त पेरे भरिया पिंबिणियो हंद विछाया वार साजन सब जमार मां गोली थी गुजारिया नबी साईं जिते ईंदा आहिनि उते खुशबू फैलंदी आहे सुभान अल्लाह हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिहाबी आहे ऐं उन जो 4 शादियूं हुयूं घणियूं शादियूं हुयूं 4 शादियूं हुयूं अमीर घराननि मां उन शादियूं कयूं हुयूं ऐं उन जो घर वारियूं किस्मन किस्मन जो खुशबू इस्तेमाल कंदियूं हुयूं पर जॾहिं वो सिहाबे रसूल घर में ईंदो हो त घर वारनि जी खुशबू महसूस कोन थींदियूं हुयूं सॼे घर में उन असहाबी जी खुशबू फैलजी वेंदी सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्ग घर वारनि पंहिंजे शोहर खे चयो आहे घर वारे खे चयो आहे ऐ असांजा घर वारा असां रोम खां शाम खां यमन खां बहरैन खां खुशबू घुराए इस्तेमाल कंदियूं आहियूं लेकिन जॾहिं तूं घर में कदम रखंदो आहीं असांजी खुशबू महसूस कोन थींदी आहे सॼो घर तुंहिंजी खुशबू सां महकी उथंदो आहे भला ॿुधा कहिड़ी खुशबू इस्तेमाल कंदो आहीं कहिड़ी खुशबू लॻाईंदो आहीं मुंहिंजे हबीब करीम जो ग़ुलाम चवण लॻो आहे ओ घर वारियो मां त खुशबू लॻाईंदो ई न आहियां मां तो खुशबू लगाईंदो न आहियां पोइ हीअ खुशबू किथां आई फरमा लॻो मां नंढो हुयसि जिस्म जे मथां दाणा निकिता हुस्बा निकिता बुखार जी शिद्दत हुई अम्मा मूंखे खणी मदीने वारे मीर जे दरबार में वई आहे मुंहिंजे हबीब करीम मुंहिंजे मथां दम बि कयो आहे हथ बि घुमायो आहे दम थींदो वियो बुखार ख़त्म थींदो वियो अल्लाह जे हबीब हथ फेराया दाणा बि ख़त्म थी विया दाणा मुंहिंजे जिस्म मां खुटी विया मुंहिंजे जिस्म में रसूलुल्लाह जे हथनि जी खुशबू है फरमाए लगा तो ये मुझी खुशबू ना है ये रसूलुल्लाह जी खुशबू है सुभान अल्लाह ओ जेते मिठड़ा मोहम्मद विखो वारे छड़े ओ जिते मिठड़ा मोहम्मद विखो वारे छड़े उते मुश्क अतर जा उते मुश्क अतर जा मन हादी हारे छड़े जिते मिठड़ा मोहम्मद विखो वारे छड़े या कंब नबिया जी आंगर चंड नचीरो या कंब नबिया जी आंगर चंड नचीरो ओ इशारे सान ताका इशारे सान ताका पत्थर तारे छड़ी जिते मिठड़ा मोहम्मद विखो वारे छड़े मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो गरीब
गरीब जे घर में ॿिन्हिनि जहान जो सरदार आयो आ। अॼु ख़ुशी में न पियो मापे, दिल ही दिल में पियो चवे त कुर्ब के ॾाथी वया ही, ख्वाब हो न ख्याल हो, कीअं सॼे भर में बिहारियूं तोणे फ़कीरी हाल हो। अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह, समझ में नथो अचे किथे मां गुनाहगार, किथे मुंहिंजा नबी तुंहिंजी सखा। मुंहिंजा हबीब करीम मां सोचो ई कोन हो त मुंहिंजे घर में भी को तव्हां ईंदा। मुंहिंजे हबीब करीम फरमायो, ओ मुंहिंजा उम्मती, मशरक में मुंहिंजो उम्मती मूंखे सॾींदो आ, मां मदीने पाक में ॿुधंदो आहियां, मां अवां जे हाल खां वाक़िफ़ आहियां। ॿुधा कहिड़ी परेशानी आ, ॿुधा कहिड़ो गम आ, ॿुधा कहिड़ो फ़िक्र आ। अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, मुंहिंजे मथां फलाने माण्हू जो कर्ज़ आ, ॾाढो सताई आ, ॾाढो परेशान कई आ। मुंहिंजे हबीब फरमायो, परेशान न थे, सुबह अल सुबह सुल्तान महमूद जी दरबार में वञजा ऐं चइजा, सुल्तान महमूद, तुंहिंजे मथां आमना जे लाल जो 400 रुपया कर्ज़ आ, उहो कर्ज़ मदीने जे मीर मुंहिंजे हवाले कयो आहे। साईं जिन मूंखे ॾियारियो आहे। अर्ज़ करण को या रसूल अल्लाह, हाज़िर पर हो बादशाही इतबार करे या न करे, ऐं गरीब आहियां, मिस्कीन आहियां, इतबार कोन कंदो, का निशानी ॿुधायो। हबीबन करीमन फरमायो, वञी करे सुल्तान महमूद खे चओ, ओ सुल्तान महमूद, तुंहिंजी आदत हूंदी आ रोजानो 400 मरतबा मां दिलबर मोहम्मद ते दुरूद पढ़ी पो सुम्हंदो आहे। पुठी जुमे वारी रात तुंहिंजे न्याणी जी शादी हुई, तूं मेहमाननि में मसरूफ़ लॻो पियो हुए, उहा रात तूं दुरूद कोन पढ़ी सघियो हुए, उहा रात तुंहिंजी ख़ाली पई आ। इन जे बदिले में मां मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातो सलाम जे ग़ुलाम मूं फ़कीर खे 400 रुपया दे, उन खाली रात के दुरूदन सां भरण मदीने जे मीर जो कम आहे। दिला सां दिल भरियूं तसल्लियूं ॾेई करे आमना जो लाल रवानो थियो। फजर जी नमाज पढ़िया, घर वारे उथिया, चवण लगे, ओ मुझे घर वारे, मुझा मालिक आया हा, मुझा साईं आया हा, ॾाढियूं तसल्लियूं ॾेई वियान, दिलासा दिल भरियूं ॾेई वियान। हाणे पंहिंजे गुरबत जा ॾींहं ख़त्म थी विया, हाणे फ़कीरी वारा ॾींहं ख़त्म थी विया। अल्लाह तबारक व तआला जो हबीब राज़ी थी पियो आ, जेका मदीने जो मीर राज़ी हूंदो आ, रब पाक उन खां राज़ी हूंदो आहे। सुभान अल्लाह। घर वारे चवण लॻे, छा थियो? सॼी ॻाल्हि करे ॿुधाई आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, फजर जी नमाज खां बाद में इहो फ़कीर सुल्तान महमूद जी दरबार में वियो आ। सुल्तान महमूद मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो पंहिंजी दरबार जे अंदर हा। 12 सिक्योरिटी गार्ड वेठा हा, फौज वारा पुलिस वारा वेठा हा। इहो फ़कीर जंहिंजो मथो उघाड़ो आ, पेर उघाड़ा आहिनि, पुराना फाटल कपिड़ा पिया आहिनि। मुंहिंजा प्यारा बादशाह जे दरबार में अची करे उन सिक्योरिटी वारनि के चवण लॻा, फ़कीरो, बादशाह के वञी ॿुधायो त हिकिड़ो फ़कीर तोसां मिलण आयो आहे। उन्हनि जो होलियो, उन जी शक्ल सूरत ॾिसी करे सिक्योरिटी वारा परेशान, चई तो फ़कीर आहे, इहो बादशाह ॾांहुं पियो पैगाम मोकिले। बहरहाल दस्तूर मुताबिक़ उन्हनि खे अमल करणो पियो, पैगाम मोकिलियो। सुल्तान महमूद सिर्फ बादशाह न हो, आशिक़े रसूल हो। सुभान अल्लाह। बेहतरीन आलम दीन भी हो। समझी वियो त इन वक्त इन होलिये सां फ़कीर जो अचण हिकमत खां खाली न हूंदो आहे। सुभान अल्लाह। घुराई आयो, बादशाह कुर्सी ते वेठो आ। फ़कीर खे पुछण लॻो, फ़कीर ॿुधा कहिड़ी हाजत खणी आयो आहीं?
फ़कीर जॾहिं ॻाल्हि ॿुधाया बादशाह मां पाण कोन आयो आहियां मूंखे मदीने जे मीर मोकिलियो आहे मुझा प्यारा तारीख़ हिंदुस्तान पढ़े ॾिस फ़कीर जी ज़बान मां इन ये अल्फाज जे वक़्त निकिता हा सुल्तान महमूद अल्लाहु अकबर चई करे तख़्त तां हेठि किरी पियो आहे उन फ़कीर खे मुझा प्यारा तख़्त वारे कुर्सी ते विहारे करे अॻियां दोज़ानो थी करे कंध हेठि करे उन फ़कीर खे चवण लॻो फ़कीर ॿुधा मुंहिंजे साईं करे मन मोला कहिड़ो हुकुम जारी कयो आहे मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो बादशाह के जॾहिं सुल्तान महमूद खे जॾहिं फ़कीर चई ॿुधायो ओ सुल्तान महमूद मदीने वारे मीर जो तुंहिंजे मथां कर्ज़ा मुझा प्यारा बादशाह कोन पुछो त कहिड़ो कर्ज़ा फ़कीर के हथ ॿधे चवण लॻो अदा मदीने वारे जा त सभई कर्ज़े आहियूं उन जा थोरा कॾहिं लाहे कोन सघबा बिटाई सा फरमाईंदो आहे थोरनि ते थोरा मुंह ते मारू वड़न जा थर में वारी थोरड़ी तंहिंखां भी घणे रड़ा भलायूं ऐं भेरा मत गणे गणी दिस के तरा साईं जिन जा तो थोरा आहिनि पर ॿुधाए बादशाह के चवण लॻो बादशाह तुंहिंजे मथां हबीबन जो 400 रुपया कर्ज़ा पुठी जुमे जी रात तो दुरूद कोन पढ़िया हा पंहिंजी न्याणी जी शादी जी वजह सां उहा रात खाली पया मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो उन जे बदले में हबीबन फरमाया मूंखे 400 रुपया दे उन रात के दुरूदन सां भरण मदीने जे मीर जो कमा बादशाह खजानन जा मोह खोलराए छड़िया हीरा जवाहर खोलाया मुझा प्यारा फ़कीर के चवण लगो ओ फ़कीर चादर विछा मूंखे पंहिंजे हबीब जो पैगाम ॿुधा मां हबीब जे नाले ते खजाना लुटण ला तैयार आया सुभान अल्लाह बादशाह के पैगाम ॿुधाए पियो बादशाह हीरा ॾींदो वियो जवाहर ॾींदो वियो मोती ॾींदो वियो जॾहिं वॾी हड़ ॿधी आ भरी थी आ बादशाह बधाए करे मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो उन फ़कीर के मथे ते रखाई आ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो बादशाह हथ ॿधी उन फ़कीर जे साम्हूं बीठो आ चवण लॻो फ़कीर हाणे जॾहिं बि तोखे का ज़रूरत पइजी वञे जॾहिं बि का मुश्किल अची वञे जॾहिं बि का परेशानी अची वञे ॿिए जे दर न वञजां सुल्तान महमूद ॾांहुं हलियो अचिजां मां तुंहिंजे लाइ ख़ादिम मुक़रर कयल आहियां तो मुझा प्यारा दोस्तो दुरूद शरीफ अहिड़ो अमल आहे अहिड़ो वज़ीफ़ो आहे जंहिंखे जंहिं हिसाब सां पढ़ंदो आहीं रब्बुल आलमीन उहो पूरो फरमाईंदो आहे सुभान अल्लाह हज़रत सैयदना अब्दुल वाहिद बिन ज़ैद मशहूर ताबई थी गुज़रियो आहे पाण फरमाता मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो सख़्त गुनाहगार बदकार रहंदो हो जॾहिं मरी वियो कि नमाज़ जनाज़ा न पियो पढ़ाए माण्हू एतिरा बेज़ार हा रात जो मां सुतो पियो आहियां तो मूंखे रसूलुल्लाह ख्वाब में ज़ियारत कराई सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी ज़ियारत का मामूली शइ न आहे सुभान अल्लाह हाँ मखदूम अब्दुल गफूर हमायूनी वारो रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे सिंध जो इहो कामिल बुज़ुर्ग आहे जे वहाबियत ऐं दियोबंदियत जे खिलाफ जेकॾहिं अलम बगावत सभ खां पहिरीं बुलंद कयो आहे त अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारे रहमतुल्लाह ताला अलैहि कयो आहे सुभान अल्लाह ऐं उन वक़्त में वहाबिन जो अॻवान जेको हो ओबैदुल्ला सिंधी हो उन वक़्त में सिंध में ॿियो को वहाबी कोन हो इन अची करे या ॿिज हिते पोखियो ऐं उन जो मुनाज़रो थियो अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारे सां मौजू हो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर नाज़िर आहिनि या न साईं के चैलेंज छो पाण फरमाई मां हाज़िर आहियां सुभान नामो अल्लाह से मुस्तफा जो मसलो आ मां हाज़िर आहियां जहिड़ो मुंहिंजो हाल आ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो दुश्मन जे मदरसे में मुनाज़रे जी जगह मुकर्रर थी आ
दुश्मन मुझा प्यारा चैलेंज कयो आ हेडा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लामा हुमायूनी अकेलो घरा निकतो आ को गाड गड कोन खैया को असलो हथियार तलवार गड कोन खैया किताब गड कोन खैया मुझा प्यारा तने तना दुश्मन जे दर लंघे आयो आ हेडा उबैदुल्ला सिंधी किताबन जा अंबार लगाए छड़िया किताबन जा ढिग लगाए छड़िया मुनाज़रो शुरू थियो आ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो सवाल जे पुछा सवाल आयो दलील जे पुछा दलील दींदा रहा हता के जुम्मे जी नमाज त गुजरी वई पर विची जी नमाज जी अजान अची वई आहे खबर ही कौन पई वक्त ही गुजरी वियो उबैदुल्ला सिंधी चयो मौलवी साहब तू हाज़िर नाज़िर जे मसले में लगो पियो आहीं तो त अल्लाह जो फर्ज नमाज भी कोन पढ़ी है बुद्ध अल्लामा हुमायूनी जा अल्फाज पान फरमाए उबैदुल्ला असा नमाज पढ़ी ना है बल्कि असा नमाज पढ़ाई है सुभान अल्लाह नमाज तो कोन पढ़िया चमन लगो मौलवी साहब हेडो कूल अरे मुझे सामू वेठो आई मुझे सवालन जा जवाब दे रयो आहे पान फरमा लगा मुझे गाल जे मथा एतबार कोन कंदे मुझे गाल जे मथा तोके भरवसो कोन इंदो पंजा शागिर्द घुरा पंजा मुरीद घुरा पंजा खलीफा घुरा उन्हनि का पुछ अज तुझी मस्जिद में जुम्मे जी नमाज के पढ़ाए हुए तकरीर के कए हुए खुतबो के पढ़ियो हो मुझा प्यारा उबैदुल्ला सिंधी पंजे शागिर्दन का जने पुछो आ शागिर्द चवन लगा ओ उबैदुल्ला सिंधी अज जुम्मे जो वाइज भी अल्लामा अब्दुल गफूर हुमायूनी वारे कयो हो खुतबो भी न पढ़ियो हो जुम्मे जी नमाज भी न पढ़ाई हुई जडे मुझा प्यारा दुश्मन के दुश्मन जे घर में गवाही मिलिया अल्लामा हुमायूनी फरमायो ओ उबैदुल्ला सिंधी यार मां त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जो भी गुलाम आया तू मुझे हकीकत के न तो समझी सके मुझे महबूब मोहम्मद के छा समझंदे सुभान अल्लाह चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा पान फरमाए तो मुझे हकीकत के कौन समझी सके रसूलुल्लाह जी हकीकत के छा समझंदे ऐ महबूबन जो फरमाने आली शान है लम यारफनी हकीकती गैर रब्बी औ कमा काल अलैहि सलातो वसलाम ऐ हकीकत मुस्तफा ते हिकड़ी हदीस बुधाए आ वापस हजरत महबूब सुबानी जो शान बयान कंदुस इंशाअल्लाह एक मर्तबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे हरी में नाज में हा मोमिनन जी मां सैयदा तैयबा ताहिरा अफीफे कायनात मरियम इस्लाम अम्मा आयशा सिद्दीका दरवाजे ते आई दरवाजो ठोकाई नबी सी फरमायो मन बिल बाब केरा दरवाजे ते अर्ज कर लगी या रसूल अल्लाह आयशा नबी सी फरमाए मन आयशा आयशा केरा हमें खबर है अम्मा आयशा है नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के दरमियान केड़ो रिश्तो है अम्मा आयशा नबी साईं जी छा थींदी है बाबा नबी पाक जी घरवारी है असा मोमिनन जी मां है सुभान अल्लाह नबी पाक जी घरवारी है असा जी छा है अदा मां है असा जी हकीकी मां का भी वधीक अम्मा आयशा सिद्दीका रसूलुल्लाह जी उम्मत जी मथा मेहरबान है सुभान अल्लाह महबूबन फरमायो केरा अर्ज कर लगे या रसूल अल्लाह आयशा
मुझे हबीब फरमायो आयशा केरा अर्ज कर लगे या रसूल अल्लाह अबू बकर जी न्याणिया मुझे हबीब फरमायो अबू बकर केरा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जने ये अल्फाज आमना जे लाल अदा फरमाया अम्मा आयशा सिद्दीका डिजी वैया डोड़ंदी भजंदे हजरत अबू बकर जे दरबार में आया अर्ज कर लगी अब्बा जान अज मुझे हबीब जे मथा का कैफियत तारिया का हाल तारिया जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे भी नथा सुञाणन अवां खे भी नथा सुञाणन हजरत अबू बकर सिद्दीक मुझे महबूब जे दरबार में आयो आ सलाम अर्ज कया मुझे महबूब सलाम जो जवाब दिनो आ अर्ज कर लगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह थोड़ी देर पेरी अवां जे तबियत जे मथा का कैफियत तारी हुई का हाल तारे हुए अवां मुखे भी न पे सुञातो मुझे न्याणी आयशा के भी न पे सुञातो मुझे हबीब फरमायो अबू बकर प्यारा यार मुझी जिंदगी में एड़ा बे लम्हात ईंदा आहिन एड़ियूं भी घड़ियूं ईंदियूं आहिन जो मां बराए रास्त पंहिंजे रब सां महव कलाम हूंदो आहियां उन वक्त में मुखे पंहिंजी ज़ात जो भी पतो न हूंदो आहे बराए रास्त मां रब्बुल आलमीन सां कलाम कंदो आहियां जॾहिं इहो ॻाल्हि नबी सी फरमाए त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ख़ुशी मां झूमण लॻा ऐं पाण करीम उथी बि रहिया जॾहिं उथी बीठा त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ हीअं कुलनि खां झले करे पंहिंजे सीने सां मिलाए छॾियो सीने सां मिलाए मुझे महबूब फरमाया अबू बकर मुझे सीने में जेके भी उलूम हा उहे तमाम उलूम मां मोहम्मद मुस्तफा तुझे सीने में पलटाए छड़िया सुभान अल्लाह तोखे ॾेई छड़िया आहिनि लेकिन अबू बकर हिकड़ी ॻाल्हि याद रखजा एतरन इल्मन जे बावजूद भी कदे इहो न सोचजा त मां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिसां रसूलुल्लाह केर आहे या अबा बकरिन लम यारिफनी हकीकती गैर रब्बी ओ अबू बकर मुझी हकीकत के अल्लाह रब्बुल आलमीन का सवा को बियो समझ ही न थो सके सुभान अल्लाह तो मां छा आहियां मेराज वारी रात जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिब्रील खां पुछो हो जन्नती लिबास पाए करे जन्नती पटका पाए करे जन्नती मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो लिबास ज़ैब तन फरमाए करे मुझे हबीब करीम जिब्रील खां फरमाए त जिब्रील तो भी जमाना ॾिठा न भला ॿुधा मां मोहम्मद मुस्तफा जड़ो हसीन तोखे किथे नजर आयो सुभान अल्लाह जिब्रील जो जवाब ऐं उन जी तर्जमानी पंजे ठठे जे मशहूर मारूफ हज़रत क़िबला सैयदी व मुर्शिदी साईं पीर गुलाम जिलानी शाह जिलानी फरमाई तो जिब्रील छा अर्ज कयो अर्ज कर लगो सूह सब तो ते खत्म तुई जो कसम कोन तो जहड़ो ॾिठम तुही जो कसम सुभान अल्लाह सूह सब तो ते खत्म तुई जो कसम कोन तो जहड़ो ॾिठम तुही जो कसम कोन तो जहड़ो ॾिठम तुही जो कसम या रसूल अल्लाह हुस्न जी तवाजी मता इंतहा है हुस्न तमाते खत्मा महबूब दुनिया जा एक पासे मुझो अरबी ढोल एक पासे उन सभिन जो बोल एक पासे मुझे अरबिया जो मुर्कन एक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोल एक पासे मुझे अरबिया जो मुर्कन एक पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मां अर्ज कर रहे होस त अब्दुल वाहिद बिन ज़ैद के ख्वाब में रसूलुल्लाह ज़ियारत करा मुझे हबीब करीम फरमायो अब्दुल वाहिद
तुझे पारे में मुझो हिकड़ो गुलाम वफात करे वियो आ। गुस्ल भी दे, कफन भी दे, नमाज़े जनाजा पढ़ाए। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, जॾहिं अल्लामा अब्दुल वाहिद बिन ज़ैद उन गरीब वट आया तो वो तो फासिक फाजिर गुनाहगार हो, जंहिंमां घर वारा बेज़ार, रिश्तेदार बेज़ार हा, गुनाहन गंदन करतूतन जी वजह सां। पर साईं जो हुक्म थियो आ, गुस्ल ॾियणो पियो, कफन ॾियणो पियो, नमाज़े जी जनाज़ा नमाज़ पढ़ाए करे कब्रिस्तान में दफन करे। ॿी रात मुझे साईं जी दरबार में इल्तिजाऊं करे सुतो आ, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, ही त गुनाहगार हो, बदकार हो, पर मुझा हबीब हिन जी केड़ी अदा तोखे पसंद आई आ? मुझे महबूब फरमायो, अब्दुल वाहिद गुनाहगार हो, बदकार हो, पर जॾहिं सुम्हंदो हो मां मुस्तफ़ा ते 500 मरतबा दुरूद पढ़ी करे सुम्हंदो हो। जॾहिं हिन जे आखिरी वक्त आयो, मां अल्लाह जी दरबार में हिन जे गुनाहन जी माफ़ी वठी छॾी आहे। मां अल्लाह ताला खां इन जा गुनाह माफ़ फरमाया आहिनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा जेको थकी पियो सो हथ मथे खणे। मुखे साईं महमूद फरमाए तो 3 घंटा तकरीर करनी। सुभान अल्लाह। पर तव्हां इन सुभान अल्लाह ते 3 घंटा तकरीर कोन थींदी साईं। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, अल अखिल्ला यौम इज़िन बअदुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तकीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ इंसानो खबरदार, अल अखिल्ला ही तवाजा खलील, अवाजा दोस्त, अवां सां मोहब्बत करण वारा, अवां सां मोहब्बतियूं दावाऊं करण वारा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा, हिक ॿिए जो साथ छॾे वेंदा, केर बि कंहिंजी मदद जे लाइ कोन ईंदो। आलम तखय्युल में अर्ज़ कयो वियो, या रब्बल आलमीन, तुंहिंजे हबीब करीम जो फरमान आ, जेको अल्लाह जे लाइ दोस्ती रखे, अल्लाह जे लाइ दुश्मनी रखंदो, क़यामत जे ॾियारे उनखे अर्श अज़ीम जो सायो मिलंदो। मौला दुनिया जो दोस्तियूं ख़त्म थी वेंदियूं, भला पोइ कंहिंसां दोस्ती रखूं, कंहिंसां असां नीहि निभायूं जेको दुनिया में बि कमु अचे, आख़िरत में बि कमु अचे। मुंहिंजे रब पाक इरशाद फरमायो, इल्लल मुत्तकीन, जेके मुंहिंजा वली बाना आहिनि, जेके मुंहिंजा प्यारा बाना आहिनि, जेके मुंहिंजा महबूब बाना आहिनि, उन जे दरबार में हलिया, मां बि उते आहियां, तूं बि उते हलिया। ये मुत्तकी बाना दुनिया में भी साथ निभाईंदा त आखिरत में भी नहीं निभाईंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो मुत्तकीन सां दोस्ती रखो। ऐं अजो को ही प्रोग्राम उन जो आहे जेको मुत्तकीन जो सरदार ऐं सरवान महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, शहबाज लामकानी, महबूब सुबहानी। खबर थी महबूब सुबहानी छो चइबो आहे? सुभान अल्लाह। उन जे करे चइबो आहे पाण अञा दुनिया ते आया न। हज़रत अबू साले जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह फरमान पिया, मां सुतो पियो आहियां, ख्वाब में मूंखे रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब। सुभान अल्लाह। ऐं महबूबन करीमन फरमायो, अबू साले तोखे मुबारक हुजे, अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात तुंहिंजी पुश्त में उन मर्द मोमिन मर्द कलंदर खे रखियो आ जेको मां मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे नई जान अता फरमाईंदो, दीन खे ज़िंदगी ॾींदो। वो मुंहिंजो भी महबूब आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जो भी महबूब आहे। सुभान अल्लाह। ऐं शहबाज़ लामकानी जंहिंजी परवाज़ लामकान ते हुजे। किथे? लामकान। लामकान जी माना का जगह न हुजे, पां वेठा आहियूं मकान ते वेठा आहियूं।
पर महबूब सुबानी जी उते परवाज़ जिते को मकान ही ना है। मदीने जे मीर फरमायो मेराज जी रात जॾहिं मां अल्लाह जी फज़ल सां अर्शन जा दौरा करे रहियो हुउसि। अबा किथे जा अर्शन जा दौरा। मदीने वारे साईं जो मेराज किथां शुरू थियो? मके पाक खां। ओ किथे मुल्क मदनीअ जो किथे ला मकान उते जल्द पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान ओ किथे मुल्क मदनीअ जो देस बिनूरी वेस बिनूरी जिब्रील पाक बिनूरी जन बिनूरी घोट बिनूरी आयो बुराक बिनूरी देस बिनूरी वेस बिनूरी जिब्रील पाक बिनूरी जन बिनूरी घोट बिनूरी आयो बुराक बिनूरी मदीने जे साईं जो अज खुदा मेज़बान उते जल्द पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान ओ किथे मुल्क मदनीअ जो। अभी बन फरमा जने अर्श जा दौरा कया लाम अर्श अज़ीम जे मां करीब थियो आया मुझे कुलन मुबारकन खां बपखे परवाज़ करे अर्श अज़ीम जे तरफ वधण लगा। हिकड़ो वने अर्श अज़ीम जे कुंगरे ते वेही रहियो आ ऐं ॿियो पखी हलंदो रहियो आ उडरंदो रहियो आ। मां अल्लाह जी दरबार में अर्ज़ कयो या रब्बल आलमीन मुझे बिन कुलन खां ब पखी परवाज़ करे निकता मुझा महबूब रब हिकड़ो त वेही रहियो आ ॿियो उॾामी रहियो आ हिकमत छा है राज केड़ो आ मौला ज़ाहिर फरमा मुझे रब पाक फरमायो मुझा महबूब हिकड़ो तुंहिंजो बचड़ो आ ऐं ॿियो तुंहिंजो उम्मती आहे। सुभान अल्लाह महबूबा हिकड़ो तुंहिंजो उम्मती आ ॿियो तुंहिंजो बचो आहे। या रब्बल आलमीन केड़ो उम्मती आ अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो जेको परवाज़ करे वने अर्श अज़ीम जे कुंगरे ते वेही रहियो आ इहो हज़रत ख्वाजा बाहुल हक ज़करिया मुल्तानी आहे जिनजी परवाज़ ख़त्म थी वई आ ऐं जेको उॾामी रहियो आ जिनजी परवाज़ ख़त्म कोन थी आ इहो अवां जो बचड़ो हसनी हुसैनी सैयद अब्दुल कादिर जीलानी आ जंहिंखे मां अल्लाह रब्बुल आलमीन उन वक्त दुनिया में मोकलींदस जडे अवां जो दीन कमजोर थी पवंदो शिरक आम हुंदो बिदत आम हुंदी शराब नोशी आम हुंदी अब्दुल कादिर जीलानी इंदो अवां जे दीन के नई जान अता कंदो। सुभान अल्लाह। महबूबन करीमन फरमायो मुखे गाल समझ में अची पान फरमायो वरी जो अर्श जे करीब थियोस अल्लाह तबारक व तआला मुखे फरमायो उदनो मिन्नी मुजा हबीब करीब हली। सुभान अल्लाह। पान फरमायो तण अर्श ते चढ़ो हो पर को सीढ़ी जो इंतजाम कोन हो अर्श मथे हो किए चढ़ा तेसी हिकड़ो नौजवान ॾाढो हसीन खूबसूरत पंहिंजो गर्दन झुकाए अर्ज करण लॻो मुंहिंजा महबूब मुंहिंजो गर्दन तव्हां जे लाइ सीढ़ी आहे। सुभान अल्लाह। हबीबन फरमायो मां उन जे ॿिन्हिनि कुलनि जे विच ते कदम रखी अर्श ते परवाज़ कई। सुभान अल्लाह। वापस अल्लाह रब्बुल आलमीन का थी करे जॾहिं अर्श अज़ीम ते वापस मोटी आयस तो वो नौजवान मुझे इंतजार में बीठो हो। सुभान अल्लाह। मां फरमायोस केरा नालो तुंहिंजो छाए मलाइका ही इंसान ही केरा ही अर्ज करण लॻो मुंहिंजा प्यारा महबूब तव्हां जो बचड़ो हसनी हुसैनी सैयद अब्दुल कादिर जीलानी आया मुझा हबीब तुझी खिदमत जेला तुझी मुझा प्यारा महबूब गुलामी करण जेला अल्लाह ताला जी जात बा बरकात मुखे मोकलियो आहे ऐ मुझा प्यारा हबीब अवां मुझे कुलन जे मथा सवारी फरमाया मां खुश नसीब आया मुझे हबीब फरमायो अब्दुल कादिर इन कदम के आम न समझ जा मां
मुस्तफा अर्श अज़ीम ते बिही करे ऐलान तो करया मुंहिंजो कदम तुंहिंजे गर्दनन ते आ ऐं मुंहिंजे उम्मत जे तमाम वलियन जे मथां अब्दुल कादिर तुंहिंजो कदम आहे। मता इहो तोखां केरु पुछे त बाबा जॾहिं नबी साईं जो मेराज थियो हो तॾहिं त हज़रत महबूब सुभानी पैदा ई कोन थियो हो, पोइ किथे हुते बीठो अर्श अज़ीम ते? मौलवी साहब कूड़ हणी वियो। पोइ जॾहिं थोरा उहो उल्टा सिधा जवाब ॾींदो त पोइ तूं हुन सां हा में हा मिलाए बीह रहंदे। ईअं तूं कोन चवंदे बाबा अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत में का कमी आहे छा? सुभान अल्लाह। उहो रब्बुल आलमीन जेको पत्थर मां उठ कढी सघे थो, जो हज़रत महबूब सुभानी खे नथो ते आणे सघे छा? सुभान अल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं मेराज मुस्तफा थियो हो तॾहिं तमाम वलियन जा रूह उते मौजूद हा। सुभान अल्लाह। हज़रत ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वारा, उन जे हिन साॼी मिट जे मथां मिट्टी लॻल हूंदी हुई। फ़कीर पुछंदा हा क़िबला वुज़ू करियो था, गुस्ल करियो था, मुंहुं मुबारक धो था, पर मिट्टी लहे कोन थी, किथां जी मिट्टी आहे? पाण फरमाइन खे छॾे ॾियो। फ़कीरनि जॾहिं इसरार कयो, पाण शाइर त पहिरीं हा, पोइ हिकिड़े शेर में हुनजो जवाब ॾिनो। सुभान अल्लाह। फरमान लगा के ले फरीद को नहीं, रूहुल अमी को भी अकेले फरीद को नहीं, रूहुल अमी को भी लगी है खाक उनके कदमों की। फरमान लगा फकीरो जॾहिं मेराज वारी रात हुई, अल्लाह तबारक व तआला असां वलियन के हाज़िर थियण जो हुक्म ॾिनो हो। सभई वली गौस कुतुब अबदाल उते आया हा। यार कहिड़ी थो ॻाल्हि पुछे, मां गुलाम फरीद उते बि मौजूद हुयसि, मां रसूलुल्लाह जे बुराक जे पुठियां बीठो हुयसि। मुंहिंजे साॼे पासे जिब्रील अमीन हो, खाॿे पासे मां बीठल हुयसि। जॾहिं बुराक परवाज़ कई, बुराक जे पेरनि मां मिट्टी जेका उॾामी हुई, उन जा चंद ज़रात मूंखे लॻा, चंद जिब्रील अमीन जे चेहरे ते पिया हा। सुभान अल्लाह। फरमान लगा ये मिट्टी रसूलुल्लाह जे बुराक जे कदमन जी मिट्टी आहे, ये दुनिया जे पानी सां साफ़ कोन थींदी। सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब उते अर्श अज़ीम ते फरमायो अब्दुल कादिर मुंहिंजो कदम तुंहिंजे गर्दननि ते आ, तुंहिंजो कदम मुंहिंजी उम्मत जे तमाम वलियन जे गर्दननि जे सुभान अल्लाह। उहो बि वक़्तु आयो जो पीरन जो पीर रोशन ज़मीर महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज ला मकानी हैकल यज़दानी मीरा मुहय्यद्दीन अशेख अब्दुल कादिर जीलानी सब जो रदी अल्लाह तआला अन्हु बगदाद जी जामा मस्जिद में भी करे ऐलान पियो करे, कदमी हाजा अला रक़बते कुल्ले वली अल्लाह, मुंहिंजो ही कदम तमाम वलियन जे गर्दननि जे मथां आहे। पोइ उन वक़्तु हर वली जी हीअ सदा हुई, तर्जमाने साईं पीर गुलाम जिलानी फरमाई त हर वली चवण लॻो, तुंहिंजे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा, रख कदम मूं सिर झुकायो बादशाह बगदाद जा, रख कदम मूं सिर झुकायो बादशाह बगदाद जा, तुंहिंजे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा, रख कदम मूं सिर झुकायो बादशाह बगदाद जा, रख कदम मूं सिर झुकायो बादशाह बगदाद जा, दादिलो दरगाह जो तू शान तुई जो आ बुलंद, दादिलो दरगाह जो तू
शान तुई जो बुलंद मान तुई जो रब वधायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा मुल्क हर में हर जगह तुही जी हुकूमत आवली मुल्क हर में हर जगह तुही जी हुकूमत आवली तो हुक्म हर जाहलायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा सुभान अल्लाह वाह सही वाह सुभान अल्लाह मौजूद हा उन्हनि त गर्दन झुकाए छॾिया पर जेके न मौजूद हा सुभान अल्लाह अज भी तमाम वलियन जे मथा हजरत महबूब सुभानी जो कदम आहे सुभान अल्लाह पाण जमदे ही जाम सुभान अल्लाह बेशक जमदे ही जाम 6 साल उम्र साईं जिन पंहिंजे वालिद साहब जे हुजरे जे अॻियां ॿिया ॿार रांदि पे कुॾिया पाण बीठा साईं जिन हुजरे मां हज़रत अबू साले जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह साईं जिन पंहिंजे हुजरे में हूंदा हा ॾुखायल सतायल परेशान माण्हू ईंदा हा दुआ तावीज़ वग़ैरह उन्हनि खे ॾींदा हा सुभान अल्लाह हिकिड़ी माई साहब आई ॾाढी ख़ुशी ख़ुशी मां हज़रत अबू साले जे कमरे ॾांहुं वधण लॻी आहे हज़रत महबूब सुभानी ॾिसी रहिया हा माई साहबा हज़रत अबू साले पीरान पीर जे वालिद साहब वटि वई आहे अर्ज़ करण लॻी मुंहिंजा साईं मुंहिंजूं 7 न्याणियूं आहिनि पुट मूंखे नाहे अल्लाह जी दरबार में दुआ कर त रब पाक मूंखे पुट जो औलाद नसीब करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाण फरमायूं त सब्र कर तोखे ॿुधायां ॿियनि माण्हुनि खे फारग करे पाण अखियूं बंदि कयूं सुभान अल्लाह अखियूं बंदि कयूं तव्हां ऐं असां अखियूं बंदि कंदा आहियूं त कुझु ॾिसण में कोन ईंदो आहे असांखे त कोन ईंदो आहे पर तव्हां रिंद बरो चयो थी सघे तव्हांखे अखियूं बंदि करण खां बाद में कुझु ॾिसण में ईंदो हुजे सुभान अल्लाह उंधाई थी वेंदी आहे न पर अल्लाह जो वली जेकर अखियूं बंदि कंदो आहे त अर्श अज़ीम पढ़ी वठंदो सुभान आहे अल्लाह बेशक अल्लामा इकबाल फरमाइंदो आहे उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत अबू साले जंगी दोस्त अखियूं बंद करे थोड़ी देर खां बाद में अखियूं खोलियूं चवण लगा माई साहबा चओ पंहिंजे नसीब के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तुंहिंजे मुक़द्दर में पुटाणो औलाद लिखियो नाहे जे रब न लिखियो आ त मां तोखे किथां वठी ॾियां वञी करे पंहिंजे किस्मत के चओ छो त किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता सुभान अल्लाह माई साहबा जेका खिलंदे वई गमज़ुदा थी निकती आहे रोई पई आहे हज़रत महबूब सुभानी 6 साल जो बच्चो आहे ॾिसी रहिया त बाबा खां केर खाली हथ कोन मोटियो आहे इहो मुंहिंजे नाने मोहम्मद जो ॾिनल खज़ानो आहे जो ज़माने में सखी ऐसा नहीं देखा ज़माने में सखी ऐसा नहीं देखा लबों पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा ज़माने में सुभान अल्लाह पाण फरमाइती नाने मोहम्मद जी सखावत आहे ऐं नबी पाक तमाम सखियन जो सरदार आहे सुभान अल्लाह बरहक एक मर्तबा हातिम ताई जो नवासो ऐं मुंहिंजो सुहिणो हुसैन सुभान रज़ी अल्लाह अल्लाह ताला अन्हु
पाण में बहस पिया कनि। हातिम ताई जे नवासे चयो त हुसैन इब्न अली ॿुधा मुंहिंजो नानो सखी आहे या तुंहिंजो नानो सखी आहे? इमाम पाक फरमाए तो मुझे नाने जी वो दरबार आहे जो ये वो दरबार है जहां शाहाने जमाना भी सर झुकाते हैं, सुभान अल्लाह, सवाली बन के आते हैं, मुरादें लेकर जाते हैं। बेशक सुभान अल्लाह, मुझे नाने जी वो दरबार है जिते वक्त जा बादशाह भी सलामी पेश। सुभान अल्लाह। पर तू ॿुधा तुंहिंजे नाने जी सखावत छा है? चवण लॻो त मुंहिंजे नाने हातिम ताई जा 9 दरवाजा हा। हिकिड़ो फ़कीर हिकिड़े दरवाजे तां अचे तो उनखे ख़ैरात मिलंदी हुई, उहो फ़कीर ॿिए दरवाजे तां अचे साॻी तो उनखे ॿिए तां मिलंदी हुई, टे तां अचे त टे तां मिलंदी। अलगर्ज हिकिड़ो फ़कीर 9 दरवाज़नि ते ईंदो हो त 9 दरवाज़नि तां उनखे ख़ैरात मिलंदी हुई। सुभान अल्लाह। हाणे तूं ॿुधा तुंहिंजे नाने जी केतिरी सखावत आहे। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, मुझे सुने हुसैन फरमायो ओ हातिम ताई जा नवासा, कन खोले बुधी छॾ, दिल जे कनन सां समात कर। मुझे नाने मोहम्मद जो हिकिड़ो दरवाज़ो आ, हिकिड़ो दरवाज़ो आ, पर मूंखे रब्बे काबा जो कसम आ, जंहिं बि फ़कीर खे, जंहिं बि साइल खे मुझे नाने जे दरबार मां हिकु मर्तबा ख़ैरात मिली पवंदी आ, उनखे वरी ॿिए दरवाज़े ते वञण जी ज़रूरत ई कोन पवंदी आहे। सुभान अल्लाह, वाह सही बात। तुंहिंजे नाने जे हिकिड़े दरवाज़े ते अचे त ॿिए ते वञण जी ज़रूरत पए, ॿिए ते वञे टे ते वञण जी ज़रूरत पए। इहो हिकिड़ो दरवाज़ो आ, हिन दरवाज़े तां जेके ख़ैरात मिली पवंदी आ, ॿिए कंहिं दरवाज़े ते वञण जी ज़रूरत कोन पवंदी आ। मुंहिंजो नानू हुनखे एतिरो ॾेई छॾींदो आ जो पूरी काइनात वरी उन फ़कीर जे दर जे सवाले बनबे आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब सुबानी उन माई के अॻियां फिरी आई। अम्मा खिलंदे वई पे, रोंदी निकिती आई, अर्ज़ करण लगी अब्बा वॾी उम्मीद रखी आई। सुभान अल्लाह। चयुमि त पुट मिलंदो, पर साईं त मागी उम्मीदनि तां पाणी फेरे छॾियो। जी छा फरमायो बाबे? जी साईं फरमायो मुक़द्दर में औलाद लिखियल न आहे, किथां वठी ॾियां? हज़रत महबूब सुबानी फरमायो त माई तोखे सवाल करण ही कोन आई। सुभान अल्लाह। जी साईं पोइ कीअं सवाल करियां? जी बाबे जॾहिं ईअं चयो त मुक़द्दर में लिखियल न आहे त को मसलो कोन्हे, तो वापसि वञ। बाबा तोखे वरी बि चवंदो त मुक़द्दर में लिखियल न आहे, ऐं तूं वरी चइजां त क़िबला जेकॾहिं मुक़द्दर में लिखियल हुजे हा त मूंखे तो वटि अचण जी ज़रूरत कोन पए हा। सुभान अल्लाह। हई हई। जेकॾहिं मुक़द्दर में लिखियल हुजे हा त पोइ अबू साले तो वटि अचण जी ज़रूरत कोन पए हा। मुक़द्दर में कोन्हे तॾहिं पई चवां त मूंखे रब खां वठी ॾे, तो रब जो प्यारो आहे। सुभान अल्लाह। इहो सवाल, इहो जवाब समझाए करे साईं वापसि मोकिलियो। माई साहबा हज़रत अबू साले वटि आई आ, क़िबला मूंखे रब खां औलाद नरीनो वठी ॾियो। हज़रत अबू साले चवण लगा अम्मा नसीब में न आहे। मुझा प्यारा माई चवण लगी क़िबला जेकॾहिं नसीब में हुजे हा, घर वेठे मिली पवे हा, तो वटि अचण जी ज़रूरत कोन पवे हा। नसीब में न आहे तॾहिं त आई आहियां त मूंखे रब खां वठी ॾे। मुझा प्यारा पाण माई के जलाल में अची करे चवण लगा माई सही ॿुधा, सच ॿुधा, इहो सवाल जवाब तोखे कंहिं ॿुधायो आ? माई साहबा डिॼी वई आ, हज़रत अब्दुल कादिर जिलानी जो नालो खणी छॾिया, महबूब सुबहानी जो नालो वरतैया। हज़रत अबू साले जो ॿाहिरि निकिता, 6 साल जे अब्दुल कादिर ते नज़र पईया। मुंहिंजा प्यारा पाण जलाल में अची करे हज़रत महबूब सुबहानी जे कन मुबारक खां वरतो आ त हज़रत महबूब सुबहानी फरमाइण लगा बाबा जेकॾहिं तूं नथो वठी ॾे का ॻाल्हि न आहे, मां अब्दुल कादिर ऐलान थो करियां त अॼु खां 3 सालनि ताईं बगदाद जे कंहिं बि घर में न्याणी कोन ॼमंदी, जे ॼमंदा त पुट ई पुट ॼमंदा। नारे तकबीर, बुलंद आवाज़ सां नारे रिसालत, नारे पीर, नारे हैदरी।
सुभान अल्लाह पाण फरमाए लगा तो पुट ही पुट जमंदा। तारीख़ तिबरी पढ़ी ॾिस तो माण्हू न्याणियुनि जे लाइ सिकी विया। सही है अरे अबू साले न सही दुआ कर पाण फरमाईंदा लिसानुल फुकरा सैफुल्लाह। ये अब्दुल कादर जी ज़बान मां अल्फाज निकतल आहिनि। सबर करो 3 साल पूरा थींदा पाणी रब पाक न्याणियूं अता फरमाई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उम्र वधी जी 8 साल थी विया। पाण बगदाद जे मदरसे खां पढ़ी पंहिंजे घर पे आया तो बगदाद जे चौक में वॾो रश लॻो पियो। सुभान स्टेज लगी पई ही। उलमा हा, आलिम हा, हाफ़िज़ हा, शेखुल हदीस हा, काज़ी हा ऐं बादशाह वक्त भी बैठो। सुभान वॾो अल्लाह। मजमू लॻो पियो। पाण जो निकता जो मजमू ॾिठो तो कंहिंखां पुछूं अबा ही छा है? चवण वारन चवण लॻो ओ अब्दुल कादर बचड़ा हिकड़ो यहूदी ईसाई आयो आ 3 सवाल खणी आयो आ ऐं चवण लॻो आ मुसलमानन जा आलिमो मौलवियो मूंखे हिननि 3 सवालन जा जवाब ॾियो त मां ईसाई मज़हब छॾे करे मुसलमान थियण लाइ तयार आहियां। सुभान अल्लाह। बादशाह खलीफ़े वक्त जे सामूं उन इहो मुतालबो कयो आ। खलीफ़े स्टेज लगाई आ। मौलवी जमान आलिम जगवा आहिनि। सुबुह खां वठी सवालनि जा जवाब ॾेई रहिया आहिनि लेकिन हो निभागो मुतमिन ई नथो थिए। हज़रत महबूब सुबहानी फरमायो सवाल कहिड़ा आहिनि? मुंहिंजा प्यारा ॿुधण लॻा सही 3 सवाल आहिनि। पहिरियों सवाल आ त अल्लाह खां पहिरीं केरु हो? अल्लाह का पेरी केर हो? ऐं मौलवी पा चवन अव्वल बे अल्लाह, आखिर बे अल्लाह, ज़ाहिर बे अल्लाह, बातिन बे अल्लाह। लेकिन मञे ही न पियो, चए पियो दलील सां समझायो। ऐं ॿियो सवाल हो त अल्लाह ताला जो मोह केॾां आहे? ऐं टियों सवाल आहे त अल्लाह रब्बुल आलमीन हींअर हींअर छा करे रहियो आहे? मौलवी जवाब ॾई बेज़ार थी पिया। हाणे त खलीफ़ो बि चए पियो त मौलवियो हिनखे समझायो न त आऊं बि तो ईसाई थियां। अवां खे मूं ख़िदमत कई पालियो, अवां खे वज़ीफ़ा, अवां जी ख़िदमत, अवां हिकिड़े ईसाई खे मुतमिन नथा करे सघो। अल्लाह अल्लाह 8 साल जी उम्र मुझे महबूब मुर्शिद पीरन जे पीर अब्दुल कादर फरमायो मां जवाब दींदस। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां जवाब दींदस। जो त अब्दुल कादर आहिनि बेशक। इन जहिड़ो को ॿियो अब्दुल कादर न ईंदो। रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। ओ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। ओ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। माहे रमज़ान जो शान सुञातई घोर वञा ए थञ न धातई। माहे रमज़ान जो शान सुञातई घोर वञा ए थञ न धातई। मुंहिंजा मुहय्यदीन मीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। ओ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। सुभान अल्लाह। अब्दुल कादर जहिड़ो को न थी सघे। बेशक। पाण फरमाए आऊं जवाब ॾींदुसि। चवंदा डूबते को तिनके का सहारा। मान फौरन वञी बादशाह खे ॿुधाए त हिकिड़ो सैयद ज़ादो आहे चवे थो आऊं जवाब ॾींदुसि। सुभान अल्लाह। खलीफ़े वक्त खे ख़बर हुई जॾहिं ॿेड़ी मुश्किल में ईंदी आहे त आले मुहम्मद जे सदके तरंदी आहे। सुभान अल्लाह। इहो एज़ाज़ अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब करीम जे बचड़नि खे बख़्शियो आहे। सुभान अल्लाह। जो जॾहिं बि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो इस्लाम जे मथां का मुसीबत आई आहे त इस्लाम जो बेड़ो वरी बि आले मुहम्मद जे सदके तरियो आहे। सुभान अल्लाह। पाण बादशाह चो वठी अचो 8 साल केॾी उमिरि हुई? साम्हूं अची बीठो। पाण फरमाई आऊं जवाब नालो छा अथई?
अब्दुल कादिर नालो आ केरा चवण लगो केर खे छॾे ॾे ईसाई सवाल कर जवाब वठ सुभान अल्लाह सवाल थियो आ ओ अब्दुल कादिर ॿुधा अल्लाह का पेरी केर हो पान फरमायो सवाल समझी वियस पर मुखे तू 5 ताईं गिनती करे ॿुधा ईसाई चयो 1 2 3 4 5 जी हाणे इनके रिवर्स कर ॿुधा 5 खां पहिरीं छा आहे चवण लॻो 4 आ 4 खां पहिरीं छा आहे 3 आहिनि 3 खां पहिरीं छा आहे 2 आहिनि 2 खां पहिरीं छा आहे चवण लॻो 1 आ 1 खां पहिरीं छा आहे ईसाई चवण लॻो कुझु बि न आहे पाण फरमायो कुझु त हूंदो चवण लॻो न न 0 आ 0 आ का शइ कान आहे पाण फरमायो ईसाई वॾो को बेवकूफ़ आहे अरे जेको गिनतीअ में 1 आ जेको अदद में 1 आ उन खां पहिरीं केर नथो थी सघे त अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ल खां 1 आ उन रब खां पहिरीं को ॿियो रब नथो थी सघे सुभान अल्लाह हाय हाय वाह सही वाह ईसाई जो सही वात किटली थी वियो हाँ जवाब मिलो ना ॿियो सवाल अल्लाह रब्बुल आलमीन जो मोह केॾां आहे पाण फरमाई मूंखे मेणबती ॿारे ॾियो मेणबती ॿरी पाण फरमाई ईसाई पंहिंजी सिंधी में चयो न मोची जो मोह में पाण न को कुरान पढ़ो न को हदीस पढ़ो न को मंतक न को फलसफो का शय न इल्म चइबो ई इनखे आहे त मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो उन जे सवाल खे ही पलटाए करे जवाब ॾिजे हां उन जे साम्हूं कहिड़ियूं कुरान जूं आयतूं पढ़जनि कहिड़ियूं हदीसूं पढ़जनि जेको ईसाई हो जेको न कुरान खे मञे न हदीस खे मञे पाण फरमाई मूंखे मेणबती आणे ॾियो मेणबती ॿरी पाण फरमाई ईसाई हाणे मूंखे ॿुधाए हिन मेणबती जो मोह केॾां आहे सुभान अल्लाह पाण फरमाए सही मेणबती या रोशनी या नूर आहे इन जो मोह हर तरफ आहे हेठ भी रोशनी आहे मथे भी रोशनी आहे साजे पासे भी रोशनी आहे खाबे पासे भी रोशनी आहे अदान बलफ जो मोह केॾां आहे हर तरफ आहे न सही हर तरफ रोशनी आहे पाण फरमा लगा बेवकूफ ही मसनूई रोशनी आ मसनूई नूर आ जेकॾहिं हिन जो मोह हर तरफ थी सके थो त मुंहिंजे रब जो शान आ अल्लाह नूर समावात वल अर्द ओ रब्बुल आलमीन जेको ज़मीन आसमान जो नूर आ उन रब पाक जो मोह भी हर तरफ आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे टियों सवाल हो त हींअर हींअर अल्लाह ताला छा करे रहियो आहे केर ॿुधाए किथे सर्दी किथे गर्मी किथे ॾुकार किथे ॿोॾ किथे सी किथे उंधाई किथे ॾींहुं केर ॿुधाए मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो हज़रत महबूब सुबानी फरमायो ईसाई सवाल तुंहिंजो आहे हींअर हींअर अल्लाह ताला छा करे रहियो आहे लेकिन ॻाल्हि ॿुध मां तुंहिंजे पे जो नौकर न आहियां जो हेठां बीह करे तोखे जवाब ॾियां 2 सवालनि जा जवाब मूं हेठां बीह करे ॾिना हाणे 3 सवाल जो जवाब तॾहिं मिलंदो जॾहिं तूं कुर्सी तां लेही करे हेठां बि सवाल कंदे मूंखे कुर्सी ते विहारींदे उन खां बाद में तोखे जवाब मिलंदो सुभान अल्लाह मान ने साईं ईसाई के कन्न मजले कुर्सी ते लायो लव पली ते हेठां भी सवाल कर हेठां भी चवण लॻो अब्दुल कादिर जीलानी ॿुधा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हींअर छा करे रहियो आहे मुझे महबूब मुर्शिद थदा सा खणी करे फरमायो मुझे करीम जा किरोड़ा कमाल किथे मीया किथे ॾींहिं आ किथे रात आ किथे रोशनी आ किथे खुशी आ किथे गमी आ किथे सर्दी आ किथे बरसात आ मुझे करीम रब जा किरोड़ा कम आहिनि उन्हनि किरोड़ा अरब कमन मां हिकिड़ो कम इहो बि आहे जो रब्बुल आलमीन तो जहिड़े ज़ालिम खे कुर्सी तां लाहे करे मूं जहिड़े फ़कीर खे कुर्सीअ ते विहारियो आहे सुभान अल्लाह हाय हाय वाह सही
मुझे रब जा किरोड़ हाँ कम आहिनि पर उन्हनि मां इहो बि कम आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन तोखे कुर्सी तां लाथो आहे मूंखे कुर्सी ते विहारो विया वतो इज़्ज़ु मन तशा वतो ज़िल्लु मन तशा रब जी शान आहे उन जी कुदरत आहे जेके वणे इज्जत दे जेके वणे रब्बुल आलमीन ज़िल्लत दे सुभान ईसाई जरूर हो पर जिद्दी कोन हो उते जो उते चवण लॻो अब्दुल कादर तू भी सचो तुझो दीन भी सचो तुझो नबी भी सचो तुझो कुरान भी सचो ओ मुझा साईं जडे त तुझी उम्र अञा हद बुलूगत के भी कौन पहुतिया 8 साल तुझी उम्र मुझा साईं हथ करीब कर त मां तुझे हथ ते कलमू भी पढ़ा तुझो मुरीद थी पवा सुभान अल्लाह वदी वदी साईं जिन जी उम्र मुबारक मुझा प्यारा दोस्त बुजुर्ग पो जी जी उम्र वधी पे अल्लाह रब्बुल आलमीन जा अनवार और तजल्लियात रुमूज ऐं इसरार अल्लाह रब्बुल आलमीन हजरत महबूब सुबहानी के अता फरमाया सुभान ऐं पान फरमायो त जेकरे मुझो मुरीद मगरिब में हुजे मशरक में हुजे मां मगरिब में हुजा सिज लहण वारी जाए उभरण वारी जाए तो हुजे मां सिज उभर लहण वारी जगह ते हुजा जेकॾहिं मूंखे सॾु करे त अब्दुल कादर खे अल्लाह पाक एॾी ताक़त ॾिनी आहे त मां उतां सिज लहण जी जगह तां बीह करे सिज उभरण वारी जगह ते बीठल मुरीद जी हाजत पूरी करे सघां सुभान अल्लाह उन जी मदद करे सघां बेशक पंहिंजे पाकिस्तान में जॾहिं सिखनि जी बादशाही राजा रंजीत सिंह जी साईं उस्ताद अब्दुल गनी लतीफी साहब गालिबन तारीख़ मां ॼाणंदो हूंदो साईं जिन जो इहो वाक़ियो पढ़ियल हूंदो जी सही उन जे दौरे हुकूमत में हिकिड़ो वाणियो हो उन जी माई ॾाढी ख़ूबसूरत मुसलमान जी नज़र उन ते पई वई रोज़ उन वाणी जे दर ते बीठो हूंदो हाणे केरु चवे अल्लाह रब्बुल आलमीन असां मुसलमानन के अखियुनि में हया नसीब फरमाए आमीन आमीन कबीले बनी तय वारा जॾहिं मदीने वारे साईं जी दरबार में आया हा पोइ हिकिड़ी औरत जो ॿार गुम थी वियो त मां हुई न बच्चे खे ॻोल्हे पई तलाश कई पई डोड़ंदे डोड़ंदे मथे तां गंदी लही वई आ माई साहबा जे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे मदीने वारे मीर पंजी मुजम्मिल वारी चादर खणी करे हजरत अमीर उमर के दिनिया ओ उमर डोड़ कर न्याणी जो मथो ढक न्याणी जो मथो उगाड़ो थी पियो आ हजरत अमीर उमर हथ बदे अर्ज कयो मुझा हबीब ओ मुझे सिर बचन जा साईं काफर जी न्याणी आ दुश्मन जी न्याणी आ मुझे हबीब करीम फरमायो उमर भल दुश्मन जी हुजे पर न्याणी न्याणी होंदे आहे सुभान अल्लाह मरहबा वाह सही वाह न्याणी न्याणी होंदी आहे जो को दुश्मन जे मथां भी छप्पर ऐं छा बंधण वारो हबी सुभान अल्लाह मुसलमान ताड़ में हो मन मूंखे इहो वाणियो मौक़ो ॾे हिकिड़े ॾाड़े वाणी छा कयो पंहिंजी घर वारी के तैयार करे घोड़े ते सवार थी पंहिंजे माइटनि में निकिता हिन खे ख़बर पई त अॼु वञनि पिया वञी अॻियां बचार मेल अॻियां वञी करे रस्तो झले बीह रही हाणे हुनजो घोड़ो अचे पियो ही बि अॻियां पैदल पैदल वञे पियो पाड़ेसिरी आहे सुञाणंदा हा वाणी खां पुछी केॾां चयां वञा पियो दहली चई यार मूंखे बि दहली हलणो आहे पोइ मूंखे गॾु पाण सां खणी हल उनके बहानो हो मड़ी माई सां मिलणो हो तो उन चयो अदा मूंसां गॾु बचा आहिनि मुसलमान मता तुंहिंजी दिल में का बेईमानी थिए चई न ही क़ुरान अल्लाहु अकबर वाली पैदा कोन्हे वाणी चयो तो क़ुरान मस्जिद रसूल ऐं तोखां कंहिंजो कसम नथो वठां जेको अवां जो वॾो पीर आहे न जेके अवां पीराने पीर चवंदा आहियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू सिर्फ उन जी मूंखे ज़मानत ॾे मूंखे तो ते भरोसो सुभान अल्लाह वाणी जॾहिं इहा ॻाल्हि की मुसलमान हूअं बि कसम खणण में पाण तकड़ा आहियूं न हा चवंदा कंहिंखे चोरई कई त हुनखे चइबो आहे कसम खण पोइ जॾहिं हुन क़ुरान खणी मथे तरफ़ चए अहिड़ा त मां 10 खणी वेंदुसि अल्लाहु अकबर बहरहाल उन ज़मानत ॾिनी
मुके कसम आ पीरन जे पीर जो मां पंहिंजे दिल में बुग़्ज़ कोन रखंदुसि मुंहिंजा प्यारा वाणीअ एतबार कयो आ उन मुसलमान वाणीअ सां गॾु सफ़र शुरू कयो आ वाणियूं बि घोड़े तां लही पियो आ उन जे घर वारे मुंहिंजा प्यारा घोड़े ते वेठी आ अॻियां वाणियूं आ मुसलमान उन सां गॾु हले हले जॾहिं झंगल बयाबान में पहुता जिते केर बि नज़र कोन आयो मुसलमान पंहिंजे मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो बेठ मां खंजर कढी करे वाणीअ जे मथां हमलो कयो आ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो वाणीअ जो पेट फाड़े विधैया गर्दन में भी खंजर हईया मुंहिंजा प्यारा जख्मी करे उते मारे करे घोड़े जे मथां सवार थियो आ माई के चवण लगो आ हाणे तुंहिंजो मुड़स मरी वियो आ तुंहिंजो घर वारो खत्म थी वियो आ हाणे तूं मुंहिंजी आहीं मां तुंहिंजो आहियां हाणे कुछ ॾींहं त तुंहिंजो बि ख़ैर न आहे मुंहिंजा प्यारा माई साबा डिॼी वई आ दुश्मन सां गॾा दुश्मन मुंहिंजा प्यारा घोड़े ते उनखे सवार करे घोड़े के भजाईंदो वञे पियो माई साबा बार बार पुठियां निहारे पई वाणियूं मुसलमान चवण लॻो हाणे पुठियां छा पई ॾिसे हाणे तुंहिंजो घर वारो वापसि कोन ईंदो चवण लॻी ॿिया मुसलमान मां पंहिंजे घर वारे खे कोन पई ॾिसां मां उन खे पई ॾिसां जंहिंजी ज़मानत ॾिनी आहे उन अचण में देरि छो कई आहे मीरा मुर्शिद मदद कर अज दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी पी रहा दे बादशाह बगदादी अज कर का महर मुरीद ते मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो मुसलमान चवण लॻो कुछ भी ना है मुलन जा ठहियल बयानात आहिनि अञा चंद कदम अॻियां हलिया मुंहिंजा प्यारा हिकिड़ो घोड़े सवार साम्हूं आयो आ चेहरे जे मथां निकाब पियो आ पंहिंजी तलवार लहराईंदो आयो आ हीअं जो तलवार जी मुंहिंजा प्यारा वार कया मुसलमान जो जिस्म ब टुकर थी वियो आ मुंहिंजा प्यारा उन न्याणी खे वठी करे उन वाणीअ जे मथां आया जिते वाणीअ जो लाश पियो हो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो पाण पंहिंजे लठ सां इशारो करे पाण फरमायूं कुम बे इज़्निल्लाह अल्लाह जे हुक्म सां उथ उहो वाणियूं बि उथी बीह रहियो आ मुंहिंजा प्यारा माए कदमनि ते किरे पिया साईं अल्लाह वास्ते ॿुधायो केरु आयो अवां केरु आयो जे मूं न्याणी जी अची करे मदद कई आ फरमान लॻा अम्मा नथी सुञाणे जंहिंजी तो ज़मानत वरती हुई उहो पीरनि जो पीर अब्दुल कादिर आहियां सुभान अल्लाह तोने तो मुखे मञण वारे नाहे तोने तो कलमो कोन पढ़ियो आ पर तो ज़मानत में मां अब्दुल कादिर खे ॾिनो आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो वाणियूं डिॼी वियो आ मुंहिंजे महबूब मुर्शिद जे कदमनि ते किरी पियो आ कलमो बि पढ़ई आ अर्ज़ करण लॻो साईं ही मुसलमान अवां मारियो आ हिनखे अवां शहीद मारियो आ हाणे इन जो खून मुंहिंजे गिची में ईंदो हज़रत महबूब सुबानी फरमायो मां तोखे ख़त लिखी थो ॾियां मां वक्त जे जज के भी हुक्म जारी करे छड़ियो आ मुंहिंजो खत पेश कजां रब तोखे जेल खां भी महफूज फरमाईंदो सुभान अल्लाह हाय हाय हज़रत महबूब सुबानी का मामूली ॻाल्हि न आहे जेके भिट जो घोट अब्दुल लतीफ सॾ करे हाँ सी अब्दुल लतीफ का मामूली शइ थोरी बेशक पंहिंजे ठट्टे में 1.25 लाख वलियन जो आहे बेशक इतने रूहानी तौर पर कचारे लगी मखदूम अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह ताला अलैह मखतूबात हुजूरी में ये गाल लिखी है पान फरमानता ठट्टे में रूहानी महफिल लगी कई गौस वली अब्दाल कुतुब जमा थिया ऐं उन महफिल में शिरकत जो रब पाक मुखे भी मौक़ो नसीब फरमाए सुभान अल्लाह वञा त ॾिसां आली शान स्टेज लगो पियो आ सब गौस कुतुब उते वेठा हा एतरे में मदीने जो मीर पंजे चईन यारन सा गड उन महफिल में जलवा अफरोज थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जा हबीब आया त पान स्टेज ते बी रहे ये न्यारे न्यारे कुंड में हिकड़ो फकीर वेठो ते के इशारो कयूं त तवा आगे हाली अचो उनके पासे में विहारियूं
महफिल खत्म थिया मखदूम अब्दुल्ला हुजूरी फरमाइन पिया मां मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी का पुछो ओ मुंजा साईं हियो खुश नसीब केर हो जेके अल्लाह जे हबीब पुठियां सड करे पंजे पासे में विहारियो आ मुके चवण लगो अब्दुल्ला कोन सुञातई इयो त भिट जो घोट अब्दुल लतीफ हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह भिटाई साहब हो जेके मदीने जे मीर पंहिंजे पासे में विहारियो आहे सुभान अल्लाह खुदा आबाद जी जेका जामा मस्जिद बनी आहे इन जी जिक्र तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसंदो त इहा मस्जिद जॾहिं बनी इन जी हर हिकु सिर ते मुकम्मल क़ुरान पाक जो ख़त्मो पढ़ियल आहे सुभान अल्लाह तमामु क़दीमी मस्जिद आहे पोइ अल्लाह तो ॼाणे त तारीख़ सिंध में जेका ॻाल्हि मिले थी पोइ हिन वक़्त जी मौजूदा जेका इहा मस्जिद आहे या इन मस्जिद खां पहिरीं जेका मस्जिद जेका शहीद करे इहा बनाई वई उहो अल्लाह ई हुनजो रसूल तो ॼाणे पर किताबनि मां जेका असांखे ॻाल्हि मिली आहे जेका तव्हांखे ॿुधायूं पिया उहा हीअ आहे त जॻह इहा ई आहे हर सिर ते मुकम्मल क़ुरान जो ख़त्मो पढ़ियो वियो अहिड़ी शान वारी मस्जिद बनी भिट जे घोट अब्दुल लतीफ के खबर पई त एड़ी मस्जिद बनी है सुभान अल्लाह पान फरमी इन जी ज़ियारत कबी पर आयो कुत्तो भी गड खणी आयो तो दंबोरो भी गड खणी आयो सुभान अल्लाह कुत्ते के मस्जिद जे दरवाजे ते बधई दंबोरे सिधो अची मस्जिद में वही रही मखदूम अब्दुल्ला रहमतुल्लाह ताला अलैह उते जा इमाम हा आलीशान मदरसो हलंदो हो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मखदूम अब्दुल्ला जो दौरा भिटाई साहब मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो वनी करे मस्जिद जे मिंबर ते वही रहियो आ जेके उते जा शागिर्द हा खलीफा हा मुरीद हा उन्हनि के मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो पेट में तकलीफ़ शुरू थी वई आ ही केड़ो फकीर आ पेरनो गाड़ो मिट्टी मां पेर भरियल कुत्तो गड वठी आयो आ मथो घाड़ो आ दंबूर समेत मस्जिद जे मिंबर ते वेठो आ पर मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो इं जुरत कोन पीते हजरत भिटाई साहब सा ॻाल्हाइण जे छो त मुझे अब्दुल लतीफ जे चेहरे मुबारक में मुझे सुने इमाम हुसैन जा जलवा नजर ईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज भी असांजी सिंध जा जेके सैयद आहिनि जेकॾहिं उहे सही अक़ीदा सुन्नी हुजनि निमाज़ जा पाबंद हुजनि वक़्त जो जज भी उन सां ॻाल्हाए कोन सघंदो सुभान अल्लाह बेशक ऐं मादरत सां चवां थो त सैयद ज़ादनि पाण पंहिंजी हैसियत विञाई आहे ऐं तव्हां ॾिसो जिते कुकड़नि जी वेड़ लॻंदी सभ खां पहिरीं सैयद हूंदो जिते रिछ कुत्ते जी वेड़ हूंदी सभ खां पहिरीं सैयद हूंदो सैयदनि खे इन्हनि कमनि जे लाइ थोरो आंदियो विया हीअ जॻह वेही करे अरे असां त सैयदनि जा ख़ादम आहियूं मुनासिब ऐं बहितरीन हक़ इहो आहे त सैयद ज़ादो हितां वेही करे वाइज़ करे तव्हां ई असां उनजी तकरीर ॿुधूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां उन्हनि जो सदको खाईंदा आहियूं बेशक अल्लाह रब्बुल आलमीन असांजे सैयद ज़ादनि खे हिदायत नसीब फरमाए आमीन पर जड़ा भी आहिनि तुंहिंजे मुंहिंजे लाइ इंतहाई अदब ऐं एहतराम वारा आहिनि बेशक कॾहिं हल्को न समझजां त भाउ कोकड़िया कीअं बि आहे उहो उन जा अमल उन सां आहिनि उहो जेकॾहिं पंहिंजी आक़िबत पंहिंजी आख़िरत खे नथो सोचे त उन जी मर्ज़ी आहे लेकिन तोखे मूंखे इन जो अदब करणो आहे सुभान अल्लाह बेशक कंहिंखे हिम्मत ते भिटाई साहब सां ॻाल्हाइण जी ज़ोहर नमाज़ जो वक़्तु थियो मखदूम अब्दुल्ला आया त दिल खोले अब्दुल लतीफ भिटाई सां मिलिया सुभान अल्लाह वाह भिटाई भली जी करे आई नमाज जी अज़ान आई मखदूम साहब फरमात नमाज आज अब्दुल लतीफ पढ़ाई सुभान अल्लाह मुरीद दिल में चवण लगा बाबा साईं बादशाह हाने हिन के तो मुसल्ले ते बियारे जिंजा पैर उगाड़ा जिंजा मथो उगाड़ो कुत्तो खणी आयो दबूरो पाण सां गॾु खणी आयो असां त वुज़ू कंदे बि कोन ॾिठो आ ख़बर न आहे कपड़ा बि पाक आहिनि या पलीत आहिनि जिस्म बि पाक आहे या पलीत आ हाणे साईं तो हिन के मुसल्ले ते बियारे ही कहिड़ियूं निमाज़ूं पढ़ाईंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो पर ईअं जुरत कोन पई थिए पंहिंजे मुर्शिद जे ॻाल्हि में मुदाख़लत करण जे मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो बरे जे सूर सां भिटाई साहब जॾहिं मुसल्ले ते बीठो आ उन्हनि पुठियां निमाज़ शुरू कई आ
अब्दुल लतीफ भिटाए नमाज जॾहिं शुरू कया पहिरीं रकात भिटाए साहब काबतुल्लाह ॾांहुं यानी उल्होंदे मों करे पढ़ाई आ। जॾहिं ॿी रकात जे लाइ भिट जो घोट अब्दुल लतीफ उथियो आ त उभरंदे मों कयो आहे। पहिरीं रकात उल्होंदे मों करे ॿी रकात जे लाइ जो उभरंदे मों कई त पुछां सभिनी नमाज टोड़े छॾी, सिर्फ मखदूम अब्दुल्ला कोन टोड़ी। ॿी रकात टी रकात मुंहिंजा प्यारा उतर मों करे पढ़ाई आ। चौथी रकात अब्दुल लतीफ काछेल मों करे पढ़ाई आ। जॾहिं सलाम फेरियो आ त धुरियां ऐं धारियां मिटन मुईअ जा थिया मदी रखी ॾेरन मन में मां त खिलियो खिकारियां जे सुबुह सारियां त उठना हिन उताकुन में। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भिटाई साहब सलाम फेरियो आ, सभिनी नमाज़ूं टोड़े छॾियूं। भिटाई साहब मखदूम अब्दुल्ला के मुखातब थी करे फरमायो, मखदूम साहब छा तव्हां फ़िक़ह जा मसला कोन पढ़िया आहिनि छा? जे कॾहिं काबे खां सीनो फिरी वेंदो आ नमाज टुटी वेंदी आ, पोइ ॿियनि नमाज़ूं टोड़े छॾियूं, अव्हां नमाज छो न टोड़ी? मखदूम अब्दुल्ला फरमायो, भिटाए जॾहिं मां ज़ाहिरे अखियुनि सां ॾिठो त तूं काबे खां फिरियो बीठो हैं, पर दिलि वारे अखियुनि सां ॾिठमि त अब्दुल लतीफ तूं काबे जे विच ते बीठो हैं। मूं चयो जेको काबे जे विच ते बीठो आ उन जे अॻियां बि काबो आ, पुठियां बि काबो आ, साॼे पासे बि काबो आ, खाॿे पासे बि काबो आ। भिटाई जो सिमत सही आ, नमाज टोड़न जी ज़रूरत नाहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुलाकात थी भिटाई साहब भली जी करे आया, दंबूरो खणी आया आयो। पाण फरमायो हिन दंबूरे जे रूप में मां अल्लाह जो जिक्र कंदो आहियां। सुभान अल्लाह। साईं कुत्तो बि वठी आया आहियो, पाण फरमायो कुत्तो न आहे, इहो कुत्तो न आहे। साईं पोइ छा आहे? पाण फरमायो मुंहिंजो नफ्स आहे, मुंहिंजो नफ्स आहे। तव्हां नफ्स जे पुठियां हलंदा आहियो, पर अब्दुल लतीफ भिटाई जे पुठियां नफ्स हलंदो आहे। सुभान अल्लाह। दिल में सोचियमि त एॾी शान वारी मस्जिद जी ज़ियारत करण पियो वञा, मतां को नफ्स मुझे इबादत में मुदाखलत करे उनके मस्जिद जे दरवाजे ते ॿाहिरि ॿधी आयो आहे, बगैर लालच बगैर नफ्स जे पा मस्जिद में दाखिल थियो। सुभान अल्लाह। सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह लवारी वारा रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं आया हा त भिटाई साहब साईं जिन खे कोन तस्लीम कंदो हो, शहजादो। पोइ हिकिड़े ॾाढे बिल आख़िर भिटाई साहब चयो चलो वञा ॾिसी अचां त छा आहे। मुलाकात जे लाइ आयो त सुल्तान अल औलिया जो दस्तूर इहो हूंदो, जेको बि माण्हू ईंदो हो उनजो नालो लिखबो हो, ज़ात लिखबी हुई, कबीलो लिखबो हो, क़ौम लिखबी हुई, उहा पर्ची अंदर वेंदी हुई। पोइ बुज़ुर्ग जेकॾहिं इजाज़त ॾींदो हो त मिलंदो हो, जेकॾहिं न या त वापसि वञणो पवंदो हो या इंतज़ार करणो पवंदो हो। भिटाई साहब जो आयो, फ़कीरनि जो नालो ॿुधा, ज़ात ॿुधा, कबीलो ऐं क़ौम ॿुधा, पंहिंजो कमु ॿुधा। पाण फरमी न को नालो ॿुधाईंदुसि, न को ज़ात ॿुधाईंदुसि, न को कमु ॿुधाईंदुसि। वञी पंहिंजे पीर खे चओ हिकिड़ो फ़कीर आयो आहे, जेकॾहिं इजाज़त हुजे त मिलंदो, न त घर खां वांदो आऊं बि कोन आहियां जो इंतज़ार कंदो रहां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुरीदनि वञी पंहिंजे साईं खे अर्ज़ कयो, क़िबला बादशाह ईंदा आहिनि, वज़ीर ईंदा आहिनि, सरदार ईंदा आहिनि, क़ौमनि जा कबीलनि जा वॾेरा ईंदा आहिनि, सभई इंतज़ार कंदा आहिनि। अॼु हिकु अहिड़ो फ़कीर आयो आहे, चवे पियो कम बि कोन ॿुधाईंदुसि, नालो बि कोन ॿुधाईंदुसि, ज़ात बि कोन ॿुधाईंदुसि। वञी करे पंहिंजे पीर खे चओ जेकॾहिं वक़्तु हूंदो त मिलबो, वरना वापसि हलियो वेंदुसि, इंतज़ार कोन कंदुसि। मुंहिंजा प्यारा जॾहिं इहा ॻाल्हि सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह लवारी वारे ॿुधी आहे, पाण अल्लाहु अकबर चई करे ज़मीन खां मथे खजी
विया पाण फरमायो फ़कीरो ढोड़ो भजो हथ करियो मता नाराज न थी वञे इहो को आम फ़कीर नाहे मुझे महबूब मोहम्मद जो बचड़ो अब्दुल लतीफ आहे वाह सही वाह अब्दुल लतीफा वठी आणियो असर नमाज का बाद में बेटाई साहब सुल्तान अल औलिया जे हवेली में दाखिल थिया सुभान अल्लाह बियो जेको भी मानो विंदो हो 15 मिनट 20 मिनट कलाक का ज्यादा केर भी मुलाकात सुल्तान अल औलिया सा कोन कंदो हो बेटाई साहब असर नमाज का बाद वियो फजर का बाद निकतो सुभान अल्लाह सजी रात साईं जिन सा गॾु गुज़ारई जने बाहर निकतो तो मुरीदन के खबर हुई तो अब्दुल लतीफ बेटाई असांजे साईं सा इख्तिलाफ रखंदो आ अग्यां फिरे आया ओ अब्दुल लतीफ बेटाई सिंध जा वाले बुधा तो के असांजो साईं कियां लगो आ असांजो पीर कियां लगो आ मुंजा प्यारा सुने बेटाई फरमायो कुतो थी गुजार वनी दर दोस्त जे कन वठीन तब कुछ यकीन की पर कुत्याणी पार सुबह वीदा शिकार मन वठी लियन पान से सुभान अल्लाह जाहिन ताकुन में ताथी साणन और डह डे भेरा नी हमें पान मथा उन घोर पो वया जे हिंगलोर तब करम मिलंदे का पड़े रहा थई रात सुबह भी दई साजरी लुआ लुआ मंझ लतीफ चे कर इन्हन जी तात या जोगिन संधी जात बेभेरे भाग मिले सुभान अल्लाह वाह सही वाह किस्मत सा मिलियो वाह सही कदर करे से जी बेटाई साहब हलियो वियो मुरीद आया सुल्तान अल औलिया वट क़िबला अब्दुल लतीफ आयो अवां सा इख्तिलाफ रखंदो हो पर बुधा तो के भेटाए कियां लगो त सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जमा शाह फरमायो वह वनी वट तिन कलम जिनी जे हथ में अंग मिटाए अगियां वरी वारे ब्या लिखन पनो सो पाड़ीन जंहिंमें मिलन मोहम्मद जो सुभान अल्लाह वाह सही वाह पान फरमाए ते जेकर मदीने जे मीर सा मिलन चाहियो था त अब्दुल लतीफ जे पुठियां लगी पो सुभान अल्लाह मखदूम अब्दुल रहमान खोड़वी रहमतुल्लाह ताला अलैह तो बेटा साहब जो फरमान जिते असा जो जिक्र थिंदो असा जी तवज्जो उडा वेंदी आ सुभान अल्लाह असा जी नजर उडा वेंदी आहे जेकर बेटा साहब जी नजर थी त बेड़ो पार थी पवंदो सुभान अल्लाह मखदूम अब्दुल रहमान खोड़वी रहमतुल्लाह ताला अलैह पान जडे खोड़न में आया तो पान एडा शरीयत जा सख्त हा जो साईं जिन जे आस पास में किथे भी को डोल धमाल वगैरह कौन थींदी ही बाकायदा सांजी पूरी हद अंदर पाबंदी हुई जेकॾहिं केरड़ो गैर शरई आलो वजाइदो हो उनके गिरफ्तार करे सजा ॾिनी वेंदी सुभान अल्लाह हिकिड़ो कानून राइज हो केखे भी जुरत कोन हुंदी हिको ॾींदो सुहिणो भेटाइदो दंबोरा खणी खोड़न में पए सुभान अल्लाह फकीरन जे पेरन हेठां ज़मीन निकिरी वई त ही केखे जुरत थी आ जो हिते पे दंबोरो वजाए फिर आया अब्दुल लतीफ बेटाई के ओ फकीर तो असांजे मुर्शिद जे कानून जी भंजकड़ी कई आ अज तो के सजा मिलंदे कोन बची सगदे मुंजा प्यारा दोस्त बुजुर्गो बेटाई साफर में छा था चो हल असांजे साईं दा फरमायो ठीक आ मां तव्हां के खत लिखी तो ॾियां खत खणी वञो मां सुभाउ ईंदस मुंजा प्यारा दोस्त बुजुर्गो बेटाई साहब पने ते लिखी ॾिनो आ अज न ईंदस आऊं सुभाउ पिरी ईंदा पाण से सजण ईंदा साण जिन बार खया हिन खोड़न जा सुभान अल्लाह वाह सही वाह मां जुबानी पर्ची लिखी ॾिनई फकीर खणी विया ओ मखदूम अब्दुल रहमान खोड़वे
जंहिंजे पेशानी जे मतां इसमें आज़म लिखियल हो मुंहिंजा प्यारा जॾहिं पर्ची पढ़ई आ अखियुनि मां लुणक वही पिया फरमायूं फ़क़ीरो छाजे लाइ अवां सतायो आ इहो को आम फ़क़ीर न हो मुंहिंजे महबूब जो बचड़ो अब्दुल लतीफ़ हो मुंहिंजा प्यारा जॾहिं सुबुह जो ॿियो ॾियारो थियो आ मखदूम अब्दुर्रहमान फ़क़ीरनि खे चयो फ़क़ीरो अॼु खोड़नि जूं बाज़ारूं साफ़ करियो खोड़नि में अतर पीर हारियो अॼु हिते गुलाब जूं पचूं विछायो साईं केरु थो अचे कंहिंजी आमद आ फरमाइण लॻा भिटाई वाइदो कयो आ अॼु न ईंदुसि आऊं सुभा पिरी ईंदा पाण से सजण ईंदा साण जिन बार खया हिन खोड़नि जा अब्दुल लतीफ़ वाइदे खिलाफ़ी कोन कंदो अब्दुल लतीफ़ वाइदो निभाईंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो सभई इंतज़ार में बीठा हा अल्लाह अल्लाह जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ज़ोहर नमाज़ जो वक़्तु थियो आ ॿियनि खे त नज़र कोन आयो पर जंहिंजे पेशानी ते इसमें आज़म लिखियल हो उहो ॾिसे त अब्दुल लतीफ़ अचे पियो पर ॻिछी में गारो पियो आ बेटा साहब रोई रहियो आ मदीने जो मीर अब्दुल लतीफ़ जा लुड़क उघी रहियो आहे सुभान अल्लाह महबूबन फरमायो मखदूम हाणे तव्हां मूंखे ॾिसो या अब्दुल लतीफ़ खे ॾिसो सुभान अल्लाह मुंहिंजो अब्दुल लतीफ़ मजबूर आहे पर मखदूम यादि रखिजो मुंहिंजे अब्दुल लतीफ़ जे दंबूरो को आम दंबूरो नाहे इन मां अल्लाह जो ज़िक्र बुलंद थींदो आहे पर अॼु राति तूं दंबूरनि सां गॾु गुज़ारजां अॼु राति दंबूरनि सां गॾु गुज़ारजां मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मखदूम खोड़वे जॾहिं इशा जी निमाज़ खां बाद में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो दंबूरो जे कमरे में रखियल हो जॾहिं मुंहिंजा प्यारा मखदूम अब्दुर्रहमान खोड़वे उन में वेठो आ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो अव्वल में कलमाए तैयबा जो ज़िक्र भिटाए जे दंबूरे मां बुलंद थियो आ मुंहिंजा प्यारा कलमे जो ज़िक्र हलंदो रहियो आ जॾहिं राति जो अधु हिसो गुज़रियो आ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत जो आवाज़ आयो आ मुंहिंजा प्यारा जॾहिं तहज्जुद जो वक़्तु क़रीब थियो आ त भिटाई साहब जे दंबूरे मां यासीन जो आवाज बुलंद थियो आहे सुभान अल्लाह केरु थो हज़रत भिटाई साहब जो मुक़ाबिलो करे सघे एॾे मक़ाम ऐं मर्तबे हुअण बावजूद बि जॾहिं का मुश्किल ईंदी ही त बेट जो घोट अब्दुल लतीफ़ बि पीरनि जे पीर खे सॾींदो सुभान अल्लाह खुश नसीब हो जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन इहो मक़ाम ऐं मर्तबो नसीब फरमायो आ जो कयामत जे ॾियारे यौम नदो कुल्लो उनासिम बि इमामिहिम कयामत जे ॾियारे हर हिक खे पंहिंजे मुर्शिद सां गॾु सॾियो वेंदो असां गुनाहगार बदकार आहियूं पर हज़रत महबूब सुबहानी सां मोहबत करण वारा आहियूं इंशाअल्लाहुल अज़ीज़ जॾहिं कयामत जो ॾियारो थींदो त असांखे हज़रत महबूब सुबहानी सां गॾु सॾु थींदो सुभान अल्लाह ऐं महबूब सुबहानी सां गॾो गॾु मदीने वारे साईं सां बि मोहबत करियो सुभान अल्लाह मदीने वारे साईं सां मोहबत सिर्फ दावा जी ना है उनमें अमल भी लाज़मी आहे उहा कॾहिं सची थींदी जॾहिं असां नमाज़ पढ़ंदासीं अरे महबूबनि जी वफ़ाऊं त यादि कर जिते तोखे मां पे कम न ईंदा उते तोखे आमना जो लाल कम ईंदा सुभान अल्लाह खुदा जो कसम क़यामत जो ॾींहुं थींदो आख़िरी ॻाल्हियूं क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़े शख़्स जो नेकियूं ऐं गुनाह तोड़िया वेंदा उनजी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए दोज़ख में जहन्नम में अर्ज़ कंदो मौला हिकिड़ी नेकियां वठी दो अचां सभी ना वेंदो दोस्त यार हेॾां होॾां साईं मौलाना महमूद वटि वेंदो साईं मूं तोखे कमकार कराया वॾी ख़िदमत कराई अॼु हिकिड़ी नेकी खुटी पई आहे साईं फरमाए छा बि इहो दुनिया में हो न ॾींदुसि हलंदे फिरंदे मां वटींदो बाबे वटींदो दोस्तन वटींदो यारन वटींदो मुंहिंजा प्यारा सभई इनकार करे छॾींदा केर बि कम कोन ईंदो
पर जॾहिं मुंहिंजे हबीब जे दरबार में ईंदो मदीने जो मेरा हथ फैलाए फरमाईंदो अन लहा अन लहा अन लहा गुनाहगारो न घबरायो मां मुहम्मद आयो ही तव्हां लाइ ओ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ कसम सा निधन कानायो कसम सा निधन कानायो मोहम्मद मीर वेठो आ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ कंहिं वरी हीअं चयो त कम महशर में माओ पियो न ईंदा हिक नेकीअ खां मोह मोड़ींदा कम महशर में माओ पियो न ईंदा हिक नेकीअ खां मोह मोड़ींदा उन ॾींहुं कम अचण वारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वदुहा जे चेहरे वारो सारा केर करे सघंदो तोणे जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो पाण जहिड़ो तूं उनखे चवीं थो नूर करे तूं कोन मञी थो पाण जहिड़ो तूं उनखे चवीं थो नूर करे तूं कोन मञी थो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो सुभान अल्लाह इहो हबीब कम ईंदो इहो कॾहिं कम ईंदो जॾहिं माउ पीउ बि कम न ईंदा ऐं उन हबीब जी शफ़ात ऐं शफ़ारिश कॾहिं नसीब थींदी जॾहिं असां निमाज़ पढ़ंदासीं सुभान अल्लाह इहो शर्त आहे उलमा इकरामन स्टेज ते मौजूद आहिनि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो या रसूल अल्लाह क़यामत जे ॾियारे तव्हां किथे हूंदा पाण फरमायो मां किननि कोजन जे विच में हूंदुसि गुनाहगारनि जे विच में सुभान अल्लाह अरे गुलाम नबी मैसर छा चयो फरमाए तो न हूंदो नबी ने को कारण जे विच में जी मिलंदो त कोजन वीचारन जे विच में जी मिलंदो त कोजन वीचारन जे विच में न हसने न मां याद हूंदसि रुगो बख्श उम्मती ही फरियाद हूंदसि न हसने न मां याद हूंदसि रुगो बख्श उम्मती ही फरियाद हूंदसि कंदो अर्ज़ड़ा पियो कतारन जे विच में जी मिलंदो त कोजन वीचारन जे विच में सुभान अल्लाह पासां गॾु हूंदो बेशक पासां गॾु हूंदो हालांकि ॿिया नबी हूंदा रब्बुल आलमीन जा उलुल अज़म पैगंबर हूंदा पर छा हूंदो महसर बि सही सिंध जो सानी भिटाई आहे बेशक सही ॿियो भिटाई साहब आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन जी मज़ार जे मथां करोड़हा रहमतूं आमीन सुभान अल्लाह क़िबला जान अहले सुन्नत पहचान अहले सुन्नत उस्ताद उलमा शेखुल हदीस व तफसीर असां जो उस्ताद मोहतरम मुफ्ती आजम सिंध क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी फरमायो सुभान अल्लाह जिन जो नालो ही दलील आहे पर फरमाता मैसर जे जनाज़े में वियो हुउसि सुभान अल्लाह जून जुलाई में साईं जी वफ़ात थी आहे महर गाही मैसर साईं जो ॻोठ आहे ऐं दादू हूं भी गर्मी जे हिसाब सां मशहूर आहे
पाण फरमाए जॾहिं मैसर जो जनाज़ो निकितो एॾी शदीद गर्मी हुई जॾहिं जनाज़ो घर खां ॿाहिरि आयो त आसमान जे मथां बादल अची विया सुभान अल्लाह हल्की हल्की फुहार पे वठी उन मां ऐं हवा में हिकिड़ी खुशबू जी महक हुई सभिनि जो इहो ई वर्द ज़बान हो त जे मैसर जे जनाज़े में आमना जो लाल आयो आहे सुभान अल्लाह आमना जो लाल आयो आहे उन जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो मैशर जे मैदान जी नक्शाकशी हेड़े तरह कई आहे फरमाए तो हूंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कहरत खां प्या कंबंदा किरोड़े नबूवत जा ताज पातल हूंदा पर पोइ बि अल्लाह जे डप खां ॾकंदा पिया हूंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कहर खां प्या कंबंदा किरोड़े अव्हां में मोहम्मद निगाहूं नबियन जो सोना साईं अबो जन ऐं को जन किनन जो पुनल पार तो थई पुनल पार तो थई उन्हनि खे पार तो कयल आहिनि उहे ई मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्ग महबूब कम ईंदा ऐं पाण फरमाई तो मां उन जी सिफारिश कंदुसि जेको निमाज़ पढ़ंदो छो त निमाज़ी जा उज़वा वुज़ू वारा क़यामत जे ॾींहुं ईअं चमकंदा जीअं ऊंधाई में चोॾियुनि जो चंड चमकंदो सुभान अल्लाह नमाज जी पाबंदी कर ऐं सुन्नत जी पाबंदी कर सुन्नत जेकॾहिं तो रखंदे न त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत सां जंहिंजो प्यार हूंदो आहे आमना जो लाल फरमाए पियो अज़ाबे क़ब्र जे लाइ मां ज़िम्मेदार आहियां सुभान अल्लाह सुन्नत रख पुरात जो मुंहिंजा प्यारा मदीने पाक ॾांहुं मोह करे हीअं अर्ज़ कर तंज ते मिट पूरे वञन पहुच जा लाज ते मिट पूरे वञन पहुच जावो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो पहुच जावो सैयद मुझे अमलन ते नाहे भरवसो जिते मिट पूरे वञन पहुच जा अल्लाह जिते मिट पूरे वञन पहुच जावो सैयद मुखे अमलन जो कोने आसरो पहुच जावो मदनी मुझे अमलन ते कोने भरवसो मुनकर नकीर जी मैल खां या रसूल अल्लाह मुनकर नकीर जी मैल खां मुझे माफ़ीअ जी घोट तूं घुर कजाला मुझे माफ़ीअ जी घोट तूं घुर कजावो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो पहुच जावो सैयद मुझे अमलन ते नाहे भरवसो जॾहिं पुछाणो थी वञे या रसूल अल्लाह जॾहिं पुछाणो थी वञे उते कलाक ब तूं तरस जाला उते कलाक ब तूं तरस जावो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो पहुच जावो सैयद मुझे अमलन ते नाहे भरवसो पुल सिरात जी पुल मथां या रसूल अल्लाह पुल सिरात जी पुल मथां राणा रहमत जी बूंद थी बरस जाला राणा रहमत जी बूंद थी बरस जा अल्लाह राणा रहमत जी बूंद थी बरस जावो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो पहुच जावो सैयद मुझे अमलन ते नाहे भरवसो बोल महेसर जा बुधी या रसूल अल्लाह बोल महेसर जा बुधी मुझो ज़ामिन तू थी जाला मुझो ज़ामिन
तोए थी जावो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो पहुंच जावो सैयद मुझे अमलन ते ना है भरवसो सुभान अल्लाह वाह सही वाह अमलन ते अदा कंहिंखे बि भरोसो न आहे बेशक भरोसो जेकर आहे आमना जे लाल में आहे बेशक इंशाअल्लाहुल अजीज उन जी शफात ऐं सिफारिश थींदी बेड़ो तरंदो पर मुंहिंजा प्यारा बेटा सां फरमायो पाणी ईंदम हो त कुझु आऊं बि अॻु भरी थियां बेशक उन्हनि जी त सिफारिश आहे उन्हनि त वाइदो फरमायो शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती पाण फरमाइनि था त मुंहिंजी जेका क़यामत जी सिफारिश थींदी उहा सभ खां वधीक जेके ख़तरनाक गुनाहगार हूंदा उन्हनि जे लाइ थींदी सुभान अल्लाह तव्हां असां जहिड़े की आम जेके न ये तो साईं मौलाना महमूद जी सिफारिश भी जन्नत में हलिया सुभान अल्लाह एडी जिम्मेदारी सां पंहिंजी पूरी बिरादरी के वठी करे पीरन जे पीर महबूब सुबहानी जो काज करे रहियो आ का मामूली शय ना है अल्लाह रब्बुल आलमीन कयामत जे ॾियारे मुंहिंजा प्यारा जेके महबूब सुबहानी जी यारई मल्हाइनि था उन्हनि खे जेके इज्जत ॾींदो तव्हां ॾिसजो दुश्मननि जा बि वात फाटी वेंदा सुभान अल्लाह दुश्मननि जा वात फाटी वेंदा पोइ जिन यारई कई आहे उन्हनि खे त इज्जतूं मिलंदियूं पर तव्हां जेके पंहिंजा घर बच्चा ॿार छॾे हिते जेके वेठा आहियो अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत जा हार तव्हां सां सभिनी खे पाराया सुभान अल्लाह तो मुझा प्यारा मुसलमान भा नमाज जी पाबंदी कर अल्लाह रब्बुल आलमीन तमा सा सभिन के 5 वक्त पाबंदी जमात सा नमाज पढ़ने की तौफीक नसीब फरमाए ए आखिर में मुखे साउंड वारे जो हुकुम भी आ मौलाना इम्तियाज नईमी साहब जो परवेज को साउंड अल्हम्दुलिल्लाह जिते भी होंदा ना असांजी तमाम साथ दीदन अल्लाह रब्बुल आलमीन इनके वधीक दीन मतीन जी खिदमत ऐं इन जे कारोबार में बरकत और रहमत नसीब फरमाए ऐं असां सां भी मोहब्बत कंदा आहिनि असां जे उस्तादन सां भी मोहब्बत कंदा आहिनि क़िबला साईं मुफ्ती आज़म सिंध सां ऐं मुंहिंजे मथां इन जी भी का भी फरमाइश कोन हूंदी आहे पर जिते भी हूंदो आहियां ओॾा कंड जंग बलोचिस्तान में उते प्रोग्राम थियो उते भी मूंखे चयो साईं साईं मुफ्ती साहब जी मनकबत ॿुधाए मुझो बाबा हिते साईं के खबर ना केर सुञाणे थो या नथो सुञाणे जेकर सुञाण वारा हूंदा न मोहब्बत वारा हूंदा त पढ़ण में भी मज़ो ईंदो आहे पर जेकर केर न हूंदा त पोइ मता मज़ो न अचे मूंखे चवण लॻो साईं ॿियनि जी परवाह न आहे ऐं हिकिड़ो साईं जे लाइ काफ़ी आहीं सुभान अल्लाह ऐं हिकिड़ो ई काफ़ी आहे मुंहिंजी जान साईं तां कुर्बान आहे सो अॼु आयो उते ख़ासि तौर पर मूंखे चई अचे त साईं जी मनकबत आख़िर में ॿुधाइणी आहे तव्हां ॿुधंदा सुभान अल्लाह ऐं अल्हम्दुलिल्लाह तहदीस नेमत और ऐं कुछ भी ना आया अल्हम्दुलिल्लाह अज जेकर इज्जत मिली आहे उस्तादन जो फैज आहे ऐं इन मनकबत जो सदको आहे सुभान अल्लाह मनकबत जो सदको आहे जिते वेंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह इन मनकबत जे सदके पहचान थी आहे अहले सुन्नत जी आ जान के बिला मुफ्ती मोहम्मद जान आहे सुन्नन जो सरवान के बिला मुफ्ती मोहम्मद जान अहले सुन्नत जी आ जान के बिला मुफ्ती मोहम्मद जान आहे सुन्नन जो सरवान के बिला मुफ्ती मोहम्मद जान सुन्नत जो सो पाबंद आहे नबिया जो सो आशिक आहे सुन्नत जो सो पाबंद आहे नबिया जो सो आशिक आहे जे आम कयो इरफान के बिला मुफ्ती मोहम्मद जान आहे सुन्नन जो सरवान के बिला मुफ्ती मोहम्मद जान अल्लाह जो अवली ही कामिल इल्म जो दरिया फैज़ जो बादल अल्लाह जो अवली ही कामिल इल्म जो दरिया फैज़ जो बादल जे सुहिणो समझायो कुरान के बिला मुफ्ती मोहम्मद जान आहे सुन्नन जो सरवान के बिला मुफ्ती मोहम्मद जान
मखदूम ठटवी जो नजर अथस मुजद्दिद पाक जो करम अथस मखदूम ठटवी जो नजर अथस मुजद्दिद पाक जो करम अथस मां कहड़ा करया बयान के बिला मुफ्ती मोहम्मद जान आहे सुन्नियन जो सरवान के बिला मुफ्ती मोहम्मद जान उम्र तुझी गुलामी में गुजरे तुही जे दर ते मुझो दम ही निकरे उम्र तुझी गुलामी में गुजरे तुही जे दर ते मुझो दम ही निकरे आहे आजिज़ ईसा जो अरमान के बिला मुफ्ती मोहम्मद जान आहे सुन्नियन जो सरवान के बिला मुफ्ती मोहम्मद जान। सुभान अल्लाह। अल्लाह ताला मुझे चवण वाजी बुधन कबूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। मुस्तफा